अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तन के, सभिनी ॾिसंदड़नि के, सभिनी भेण भाइरनि के हैदर कादरी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं वंस अगेन वेलकम टू माय शो। हो जमाल में अवां खे अॼु सेकंड रोज़ो रमज़ान जो ॿियो रोज़ो यकीनन अवां रखी चुका हूंदा, इफ़्तार भी करे चुका हूंदा, पोइ बि मुंहिंजे तरफ़ां ॿीहर मुबारक हुजे। टीह रोज़ा अला कंदो तव्हां पंहिंजे ख़ैर ख़ैरियत सां, ईमान सां, अक़ीदत सां रखंदा। ईअं ई असां सां गॾु बि तव्हां गेम शो में हिसो वठंदा रहंदा। अॼु बाक़ाइदे मुंहिंजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका ख़ुशी जो ॾींहुं छाजे करे आहे उहो बि वज़ाहत कंदो हलां। अॼु मुंहिंजी नंढड़ी जेका धीउ आहे आयत, उन फर्स्ट रोज़ो रखियो जंहिंजी रोज़ा कुशाई हुई। ॾाढो मूंखे ख़ुशि आहियां मां। ऐं मुंहिंजो डायरेक्टर काशिफ़ आगाणी, उनजे पुट बि अॼु अब्बास पहिरियों दफ़ो रोज़ो रखियो, इन जे करे उहो बि ख़ुशि आहे, मां बि ख़ुशि आहियां त भई हीउ रमज़ान जो बाबरकत महीनो जेको ॾाढो ज़बरदस्त असांजे लाइ ख़ुशियूं खणी ईंदो आहे। पर ठीकु आहे, हीउ जेको साल आहे उहो कुझु ॿिनि सालनि खां मुख़्तलिफ़ रहियो, छो त हिन में जेके कुझु मुसीबतूं, कुझु परेशानियूं पूरी दुनिया ॾिठियूं आहिनि, यकीनन असां बि उन्हनि जा शिकार थिया आहियूं। पर का ॻाल्हि कोन्हे, हिमत मर्दा मदद ख़ुदा, अलाह से असां सां गॾु आहे। त भई सभ खां पहिरियों मां चाहींदुसि पंहिंजे शो जो बाक़ाइदे आगाज़ करणु। तव्हांखे कुझु ॾींहंनि खां ॿुधाईंदो बचां त वीडियो कॉल जे ज़रिए असांजे हिन शो में तव्हां शामिल थी सघो था। बार बार जेको असांजो स्क्रीन ते नंबर तव्हां ॾिसो पिया, उन नंबर ते काफ़ी दोस्तनि रजिस्ट्रेशन कराई आहे, जिन खे मां अॼु वीडियो कॉल करे पंहिंजे हिन हो जमालो गेम शो में शामिल कंदुसि, जंहिंजे लाइ तव्हां सभु रेडी रहो। उहे दोस्त स्पेशली जिन रजिस्टर कराए चुका आहिनि पंहिंजो ही नंबर, जिन खे मां हाणे वीडियो कॉल करण वारो आहियां। ऐं उन में 5 सवाल मूंखे पुछणा हूंदा आहिनि। 5 सवालनि में जेको सवाल नंबर 1 लाज़मी आहे, उन में तव्हांखे काविश अख़बार जो हुजणु लाज़मी आहे। इहो हिकिड़ो सवाल आहे जंहिंजा तव्हां कैश इनाम खटी चुका हूंदव जेकॾहिं तव्हां वटि अख़बार हूंदी त। पर जेकॾहिं काविश अख़बार तव्हां वटि नाहे त पोइ पहिरें सवाल में ई तव्हां डिस्क्वालीफाई थी वेंदा। इन जे करे काविश अख़बार जो हुजणु तमामु लाज़मी आहे। अॼु जी स्पेशली ईअं न त तव्हां पुराणी अख़बार मूंखे ॾेखारो त बाबा हीअ ॾिसो काविश अख़बार, न, अॼु जी अख़बार लाज़मी आहे। ऐं ईअं ई जेके दोस्त असांखे हाणे हाणे जॉइन कनि पिया, जिन अॻु में असांखे जॉइन न कयो आहे या असांजे प्रोमो ते नज़र न पई आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो दफ़ो वरी ॿीहर मां रिपीट थो कयां त असांजे हिन गेम शो हो जमालो में तव्हां लाइव असां सां शामिल थी सघो था। असांजे नंबर ते कॉल करे पंहिंजो नंबर रजिस्ट्रेशन कराए ऐं अव्हांखे असां कॉल करे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। त भई स्टार्ट कयूं था। सभ खां पहिरियों मां पंहिंजे दोस्तनि जो भी तारुफ़ कराईंदो हलां। मेरा भाई, मेरा दोस्त शोभी भाई जबरदस्त अंदाज में आज बैठा है, बहुत खूबसूरत शर्ट पहनी है मेरे भाई को, और हैरी भी आज है। अॼु ॻाईंदासीं, वॼाईंदासीं बि, ॿुधंदासीं बि, कुझु कुझु ॿुधाईंदासीं बि। पर पहिरियों त मां हिन वक़्तु ईंदुसि वीडियो कॉल जी तरफ़। ॾिसूं था त कहिड़ो दोस्त आहे मुंहिंजे साम्हूं। उहा लिस्ट आहे जिन जिन दोस्तनि अप्लाई कयो आहे त भई असां वीडियो कॉल ज़रिए तव्हांजे होजमालो शो में खेॾणु चाहियूं था। त मुंहिंजे साम्हूं सैयद मंसूर खे आउं कॉल कयां पियो। सैयद मंसूर, हिकिड़ो सैयद मंसूर खे असां कॉल कंदासीं। उन खां पोइ जेके जेके दोस्त असां वटि ॿिया बि एड आहिनि, जिन खे असां रजिस्टर्ड कयो आहे, उन्हनि सां खेॾंदासीं। ॾिसूं था सैयद मंसूर अॼु असांजो पहिरें सवाल खे पूरो करे थो, जेको असांजो शर्त आहे। त भई सैयद मंसूर ॾे हिन वक़्तु कॉल वञी रही आहे, पर शायदि उहे ऑफ लाइन आहिनि या कुझु, छो त रिंगिंग न आहे, सिर्फ़ु कॉलिंग जो ऑप्शन आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हीअ व्हाट्सएप जे ज़रिए मां कॉल इन करे कयां थो ताकी मां सभिनीनि खे शामिल करे सघां। कोई बि अहिड़ो माण्हू न हुजे जेको जंहिंखे ॾुखियाई थिए, मतिलबु जेको ॻोठ में वेठो हुजे, कंहिं अहिड़ी जाइ ते वेठो हुजे जिते उनखे को प्रॉब्लम थींदो हुजे। सो मां चाहींदुसि त हर आम ख़ासि खे मां शामिल करे सघां। हीअ थोरो मूंखे कंप्यूटर बि हलाइणो थो पवे, तव्हां सां ॻाल्हाइणो थो पवे, का बि हिकिड़ी ॻाल्हि करणी पवंदी। हिन दोस्त खे मूं कॉल कई, हिन दोस्त खे मूं कॉल कई, पर ही दोस्त शायदि ही दोस्त कोन हुयो, पर हिकिड़े ॿिए नंबर खे असां कॉल कयूं था। ऐं इन सां गॾोगॾु ॾिसूं था त ॿियो कहिड़ो दोस्त आहे असांजो।
इकरा रमज़ान ही नालो आहे। असां हिन खे कॉल कयूं पिया, ॾिसूं था त हाणे हीअ अधी असांजी कॉल करे असां सां गेम शो में शामिल थे पई। शोभी भाई, आज आपका भी वीडियो बनाऊंगा जिस दिन आप नहीं आओगे। आपसे भी गेम खेलूंगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं सब? बिल्कुल अधी तव्हां ॿुधायो, ठीक आयो? जी मैं ठीक हूँ, आप सुनिए, आप कैसे हैं? मैं भी बहुत खुश हूँ, ठीक हूँ। और आज आपका रोजा माशाल्लाह खैर से हो गया सेकंड? जी हो गया, खैर से हो गया। और अच्छा। आप कैसे हैं? आप ठीक हैं? हाँ हाँ फर्स्ट क्लास। वालेकुम अस्सलाम। आप सब ठीक है? आपके घर वाले ठीक हैं? वेलकम टू माय शो हो जमालो में मैं आपको वेलकम करता हूं। आप पहली कॉलर हैं जिसको मैंने वीडियो कॉल पे पहली वीडियो कॉल की है। व्हाट्सएप पे थोड़ा सा लेट आवाज पहुंचती है ना, इसलिए। अच्छा तो गेम शुरू करें मेरी बहन? जी शुरू करें। शुरू करूं? ठीक है जी, घर वाले सब ठीक ठाक हैं। सबसे पहला सवाल मेरा, काविश अखबार आज का है आपके पास? आवाज कम कर देता ना। आज का काविश अखबार है आपके पास? दिखाएं वो। आपकी आवाज कम आ रही है। मेरी आवाज कम आ रही है? फर्स्ट कॉल है तो शायद कुछ प्रॉब्लम होगी, लेकिन कोई मसला नहीं, मैं आपको अपनी आवाज समझा के रहूंगा। मैंने कहा मेरी बहन कि आज का काविश अखबार, मेरा पहला सवाल ये है कि है आपके पास? आप मुझसे सवाल पूछें। दर्जन आवाज कम का। आप मुझसे सवाल पूछें। मैंने आपसे ये कहा था कि इस फॉर्मेट का मकसद, फॉर्मेट ये है हमारा इस प्रोग्राम का कि हमने आपको कॉल की, आपसे पहला सवाल हमने पूछा अखबार काविश जो लाजमी होना चाहिए आपके पास। अगर वो आपके पास नहीं है तो आप डिस्क्वालीफाई हो जाएंगी। दर्जन आवाज कम का लक्षण है। आपके पास अखबार नहीं है, मुझे बहुत अफसोस के साथ कहना पड़ रहा है। आप पहली कॉलर थी जिसको मैंने पहले ही कॉल की थी, लेकिन आपके पास काविश अखबार नहीं है तो मैं किसी और को कॉल करूंगा। मुझसे पूछे। मुझे आपकी आवाज बिल्कुल क्लियर नहीं आ रही, कट रही है। अच्छा, आपके घर में कौन कौन है? मैं आपकी अपने फादर से बात करवाती हूँ। आपके घर में कौन कौन है? पहले तो आपको आवाज आ रही थी ना मेरी? हेलो। तो आपके पास ये आवाज आ रही है अखबार? नहीं, आप मुझसे, आप दर्जन आवाज कम कर रहे हैं। आप मुझसे सवाल करें, मैं आपको जवाब। मेरी बहन आप डिस्क्वालीफाई हो गई, क्योंकि मैंने आपसे पूछा था कि आज का अखबार होना लाजमी है। सवाल नंबर पहिरियों असांजो इहो ई हूंदो, जंहिं वटि अॼु जी अखबार हूंदी काविश अखबार त उहो असां सां गेम खेॾंदो, जंहिंखे काविश अखबार न हूंदी त असां उन सां गेम नथा खेॾी सघूं। त भई इन सां गॾो गॾु मां इहो बि ॿुधायूं था, काफ़ी दोस्त जेके कॉल कनि पिया उहे पंहिंजो रजिस्टर्ड कराईंदा वञनि। नंबर जेको नंबर असां ॾिनो आहे उन ते पंहिंजो नंबर ईअं असां वटि लिस्ट ईंदी, मां उन्हनि खे कॉल कंदुसि। ऐं इन सां गॾो गॾु मां इहो ॿुधाईंदो आहियां, NX होम अप्लायंसिस जे तावन सां ही शो पेश कयो वञे पियो। नेल्सन पेंट, लार्क लवली, लैला ब्यूटी क्रीम, ज़बरदस्त टी, इन्हनि जे तावन सां असां ही शो पेश कयूं पिया। ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं हिकु ॿी कॉल जी तरफ़, ॾिसूं था त केरु आहे उहो ख़ुशि नसीब जेको दोस्त आहे। ऐं ओके 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 थोरो कॉल खे ॾिसंदा हलंदासीं त हिन वक़्तु असां ॿ कॉलूं कयूंसीं हिकिड़े दोस्त खे, उहा हिकिड़े दोस्त खे न कई, ॿी असांजी अधी हुई जंहिं हिन वक़्तु असां टी कॉल करे रहियो आहियां। सैयद शाहिद शाह जंहिं रजिस्ट्रेशन कराई हुई असां वटि, उन शाहिद शाह ॾे वञे पई असांजी रिंग। ॾिसूं था त उहो शाहिद शाह असां सां खेॾे थो त छा पहिरें सवाल में ई उहो बि डिस्क्वालीफाई थींदो या क्वालीफाई करे वेंदो। NX होम अप्लायंसिस जे तावन सां नेल्सन पेंट, लार्क लवली, लैला ब्यूटी क्रीम, ज़बरदस्त टी जे तावन सां ही शो पेश कयां पियो। ऐं हिन वक़्तु शायदि हीअ कॉल बि
मूंखे कुछ दोस्त काफ़ी टाइम खां वेठा हुया ऐं उन्हनि वेट बि कयो आहे, छो त कॾहिं कॾहिं सिग्नल्स मिलंदा आहिनि, कॾहिं न मिलंदा आहिनि, छो त हीअ व्हाट्सअप ते जेका कॉल असां कंदा आहियूं आम कॾहिं ऑफलाइन थी वेंदो आहे कोई, या वरी कंहिं ॿी एप्लीकेशन में हलियो वेंदो आहे, इन जे करे बि उन्हनि ॾे असांजी मिस कॉल वेंदी त वरी उहे बैक रिंग कंदा। सो हिन वक़्तु अचूं था, ॾिसूं था त हीउ केरु आहे, टियों दोस्त जंहिंजे असां चोथों टिनि दोस्तनि खे असां कॉल कई आहे, पर अञा उहो मज़ो न आयो आहे। हुन अधीअ सवाल असांजा सम्झा कोन, काविश अख़बार हुन अधी खे हुई कोन। ही असां कॉल कयूं पिया, वीडियो कॉल ज़ाहिद हुसैन खे, ॾिसूं था ज़ाहिद हुसैन रिंग त वञे पई ज़ाहिद हुसैन ॾे, ॾिसूं था ज़ाहिद हुसैन जेसि ताईं ज़ाहिद हुसैन कॉल अटेंड कंदो असां उन सां लाइन ते आहियूं ऐं तव्हांखे वरी बि चवंदो हलां, अची वियो आहे ज़ाहिद। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ाहिद, सभ खां पहिरियां त रमज़ान जो ॿियो रोज़ो मुबारक हुजे अव्हांखे। जी महिरबानी। ऐं सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे आस पास थोरो आवाज़ वॉल्यूम दोस्तनि खे मना करे छॾियो त तमामु घटि ॻाल्हाइनि, ताकी तव्हां डिस्टर्ब न थियो ऐं तव्हां ऐं असांजो जेको राब्तो आहे उहो डिस्टर्बेंस जो शिकार न थिए। सभ खां पहिरियों सवाल, काविश अख़बार आहे अव्हां वटि? जी जी। ॾेखारियो अॼु जी काविश अख़बार। जी अॼु जी काविश अख़बार आहे अव्हां वटि? जी हा, बिल्कुलु आहे। ॾेखारियो। अॼु जी आहे पक? जी जी बिल्कुलु। सही तरह थोरो ॾेखारियो ताकी ही असांखे यकीन आहे, पर छा आहे त जेके ॿिया ॾिसंदड़ आहिनि, ही फर्स्ट शो आहे, तॾहिं दोस्त ॿिया वरी अव्हांखे फॉलो कंदा। हिकिड़ो दफ़ो थोरो प्रॉपर तरीक़े सां ॾेखारियो काविश जो जेको प्रॉपर मोनोग्राम आहे, जंहिं ते डेट वेट लिखियल हूंदी आहे। कैमरा जे अॻियां रखोसि, उहो कैमरा जे अॻियां। सर इहा आहे 26 तारीख़ जी अॼु जी। ठीकु आहे, ज़बरदस्त। तव्हां खां जेको मां पहिरियों सवाल पुछो त काविश अख़बार हुजणु लाज़मी आहे, इन में ईअं सम्झो तव्हां सिर्फ़ु काविश अख़बार रखण ते 500 रुपया खटिया आहिनि। 500 रुपया काविश अख़बार ॾेखारण ते तव्हां खटिया आहिनि। हाणे मां तव्हां सां गेम खेॾंदुसि, जेकॾहिं तव्हां खां ॿिया सवाल पुछंदुसि ऐं तव्हां जवाबु मूंखे ॾींदा वेंदा त भाई ईअं तव्हांजो स्कोर वेंदो वधंदो। पोइ ॾिसूं था त ज़ाहिद केतिरा पैसा खटे थो ऐं ज़ाहिद जेतिरा पैसा खटंदो सुभाणे ज़ाहिद खे मिली वेंदा। ठीकु आहे ज़ाहिद, त पोइ मां सवाल शुरू कयां? जी। रियली? आर यू श्योर? पक? जी हाँ बिल्कुलु। हाँ ठीकु आहे। पाकिस्तान कहिड़े इस्लामी तारीख़ ते आज़ाद थियो? 14 अगस्त 1947। मुंहिंजो सवाल तो पहिरियों तव्हां सम्झो थोरो। पाकिस्तान कहिड़े इस्लामी तारीख़ ते आज़ाद थियो? अच्छा, इस्लामी तारीख़? हाँ, सिर्फ़ तारीख़ ही ॿुधायो, भली साल न ॿुधायो। 27 रमज़ान। 27 रमज़ान जवाब दुरुस्त आहे। वाह वाह दोस्तो वाह। बाबा 500 रुपया त ॿिया बि खटी चुको आहे तूं। ईअं आहिस्ते आहिस्ते जेकॾहिं ईंदे त हज़ारनि ताईं ईंदे, पोइ अॻिते अलाह मालिक आहे 1000 रुपयो खटी चुको आहे तूं, माशाअल्लाह ज़ाहिद। सवाल नंबर ॿियो, जंगे बदर में, हाँ सवाल नंबर 3, पहिरियों त तव्हां अख़बार वारो त क्वालिफाई करे चुका आहियो। जंगे बदर में मुसलमाननि जी तादाद केतिरी हुई? 314। 313। जवाब दुरुस्त आहे, 313। पहिरियां तव्हां 314 चयो, कोई ॿियो ॿुधाईंदो वञे या तव्हांखे कॉपी त नथा कयो न? 500 रुपया तव्हां ही बि खटी चुका आहियो। क़ुरान पाक में नमाज जो ज़िक्र केतिरा भेरा आयो आहे? 700 दफ़ा। जवाब दुरुस्त आहे, 700 दफ़ा। शायद नेट जो कोई रिकनेक्टिंग थिए पियो। अची वियो आहे, अची वियो आहे, अची वियो आहे।
पाकिस्तान जी पहिरीं एयरलाइन जो नालो ॿुधायो। हैजवरी एयरलाइन। हाँ, हैजवरी एयरलाइन। पाकिस्तान जी पहिरीं एयरलाइन। ओरिएंट एयरलाइन। जवाब दुरुस्त है। पंज सवाल तव्हां खां मां पुछा, तव्हां पहिरीं कॉल आहे ऐं पहिरीं कॉल ये एॾी ज़बरदस्त कॉल आहे जो 5 ई सवाल तव्हां क्लियर जवाब ॾिना आहिनि। तव्हां 2500 रुपया खटी चुका आहियो। ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच। जंहिं नंबर ते तव्हांखे कॉल तव्हां कई आहे उन ई नंबर ते तव्हांखे तव्हांजी पेमेंट मिली वेंदी। थैंक यू सो मच ज़ाहिद। ही आहिस्ते आहिस्ते अॼु स्टार्ट आहे। इंशाल्लाह लखनि जी गेम बि तव्हां सां खेॾंदुसि। अॼु हज़ारनि जी गेम था खेॾूं, सुभाणे लखनि जी गेम खेॾंदा। ज़ाहिद थैंक यू सो मच, ॾाढो सुठो तव्हां खेॾा। 5 सवालनि जा ॾाढा ज़बरदस्त जवाब ॾिना। थैंक यू सो मच, थैंक यू। ज़ाहिद तमामु सुठो खेॾियो। ज़ाहिद पहिरियों जवाब 1-2 ग़लति पियो ॾिए, पर शायदि कुझु दोस्त बि ॿिया वेठो आहे जंहिंजे करे ज़ाहिद खे मुंहिंजे ख़्याल में, मूंखे पर ॿुधण में न आयो, असां जेको ॾिसंदासीं उहो ई उनखे एक्सेप्ट कंदासीं। ज़ाहिद सभ खां पहिरियां जेको पहिरियों सवाल त काविश अख़बार जो हुजणु लाज़मी आहे, हुन उहा काविश अख़बार ॾेखारी बिल्कुलु, जंहिं ते हुन 500 रुपया खटिया। उन खां बाद जेके मूं हुन खां सवाल पुछा उन जा हुन जवाब ॾिना। ॾाढो ज़बरदस्त। ईअं ई जेके दोस्त असांखे हाणे जॉइन कनि पिया उन्हनि जे लाइ वंस अगेन मां रिपीट कंदुसि त तव्हां असांजे बार बार प्रोमो में या स्क्रीन ते जेको नंबर अचे पियो उन नंबर ते फ़ोन करे पंहिंजो नालो पंहिंजो नंबर सिर्फ़ु रजिस्टर कराईंदा। उन नंबर ते तव्हांखे असांजे हिन कंपनी तां कॉल ईंदी। उहा कॉल सिर्फ़ु 5 सवाल तव्हां खां पुछंदी। 5 सवालनि मां तव्हांजो जेको सवाल पहिरियों आहे उहो लाज़मी आहे। सवाल पहिरियों लाज़मी हुजण खां पोइ जेको अख़बार जो हुजणु लाज़मी आहे। काविश अख़बार, काविश अख़बार तव्हांजे हथ में हूंदी तव्हां क्वालिफाई कंदा। काविश अख़बार न हूंदी तव्हां डिस्क्वालिफाई थींदा। उन खां बाद में 4 सवाल आहिनि। 4 सवालनि जा जवाब तव्हां ॾींदा। तव्हांजो जेको बि तव्हां स्कोर कंदा, जेतिरा पैसा खटंदा, उहो तव्हांखे तव्हांजे नंबर ते ईज़ी पैसा थी मिलंदो। थैंक यू सो मच। ज़ाहिद ॾाढो सुठो खेॾियो। ऐं इन खां अॻु में जेका हिकिड़ी अदी हुई जेका शायदि सम्झी न सघी या असांजो आवाज़ु हुनखे न पियो वञे, ॾिसंदासीं हिन वक़्तु असां हिकिड़ी ॿी कॉल करे ऐं ॾिसूं था त केरु उहो दोस्त ख़ुशि नसीबु आहे। इन सां हिकिड़ो इहो बि आहे, तव्हांखे सुठो बि लॻंदो हूंदो त अव्हां जो जेको पंहिंजी कैमरा ते पंहिंजे ई मोबाइल तां तव्हांजो जेको वीडियो असांजे हिन चैनल जे थ्रू पूरी दुनिया में बि वञे पियो ऐं तव्हांजा दोस्त, तव्हांजा माइट, तव्हांजा रिश्तेदार तव्हांखे ॾिसंदा हूंदा। यकीनन इहा तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी बि ॻाल्हि आहे। त हिन वक़्तु कॉल कयूं था, वीडियो कॉल ॾिसूं था त केरु आहे दोस्त जंहिंखे वीडियो कॉल कयूं साम्हूं लाइन ते। हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं आहे सनाउल्ला। सनाउल्ला खे पाण कॉल कयूं पिया। वीडियो कॉल करे सनाउल्ला सां असांजो इंटरेक्शन जीअं ई थियो त साॻा ई सवाल, साॻा त न हूंदा पर 5 सवाल हूंदा जंहिंमें सवाल नंबर 1 साॻियो हूंदो, बाक़ी 4 मुख़्तलिफ़ सवाल हूंदा। त भई ॾिसूं था सनाउल्ला ॾे रिंगिंग त वञे थी। दोस्त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सनाउल्ला कीअं आहियो? असांजा करम ठीक ठाक। हैदर तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। मां तव्हांजो माशाल्लाह चेहरो ॾिसां थो न त मूंखे लॻे थो ॾुखिया सवाल मां तव्हां खां पुछां। तव्हांजी काफ़ी सर करे सघो था। सभ खां पहिरियां रमज़ान कीअं पियो हले? फर्स्ट क्लास, ज़बरदस्त माशाल्लाह। फर्स्ट क्लास पियो हले। ऐं तव्हां लॉकडाउन में पंहिंजो पाण खे थोरो केयर कयो था, सोशल डिस्टेंसिंग बि रखो था? इहा बि रखणी आहे। इन जे करे ॾिसो असां सोशल डिस्टेंसिंग जे करे ख़ासि करे जीअं असांजे हिन होजमालो शो में केतिरा माण्हू ईंदा हुया, केतिरो क्राउड ईंदो, केतिरी पब्लिक ईंदी, अधियूं अमड़ियूं नंढा ॿार सभु ईंदा हुया। पर असां इहो ई हिसाब किताब रखी करे अव्हांजी सहूलियत लाइ मां चयो जेकॾहिं असां साम्हूं हुजूम में नथा मिली सघूं त फ़ोन ते त मिली ॻाल्हाए सघूं था। जेकॾहिं हिक ॿिए खे हीअं नथा ॾिसी सघूं, वीडियो कॉल जे ज़रिए ते ॾिसी सघूं था। ठीकु आहे। जेकॾहिं होजमालो शो में साम्हूं अची नथा खेॾी सघूं त छा आहे, घर वेठे त खेॾी सघूं था। जी सर। इन जे करे ज़ाहिद सभ खां मुंहिंजो जेको पहिरियों सवाल जेको लाज़मी ज़रूरी सवाल आहे असांजो,
काविश अखबार अमा वटि अॼोकी आहे। सर मूं पहिरियों ई अर्ज़ु कयो त मूं वटि काविश आहे, पर पीडीएफ में आहे, मूं वटि हार्ड फॉर्म में काविश कोन्हे। पीडीएफ त न हलंदी। सर असां- लॉकडाउन सिचुएशन जे करे ऐं पाण तालुक रखां थो बराड़ी सां, त काविश मूं वटि अवेलेबल कोन हूंदी हार्ड फॉर्म में। दोस्तों असांजो फॉर्मेट इहो आहे, इन जे करे मां बार बार तव्हां ॾिसो प्रोमो में बि इहा ई शइ ॾिनी आहे त जेको काविश अख़बार जे वटि हथ में हूंदी उहो क्वालिफाई कंदो, छो त अॼु जे करे मां तव्हांखे ईअं कंदुसि त पोइ मूंखे ॿियनि खे बि करिणो पवंदो, इन जे करे रूल आहे हुनखे फॉलो करणु तमामु ज़रूरी आहे। थैंक यू सो मच ज़ाहिद, तूं ॾाढो प्यारो आहीं, ॾाढो सुठो आहीं। हलो हिन बहाने तुंहिंजो दीदार त थी वियो, मूं वांगुरु वार वञनि था बाय बाय टाटा कंदा तव्हांजा बि, थोड़ो उन्हनि जो बि ख़्यालु कयो। थैंक यू सो मच। वरी नेक्स्ट या सुभाणे पूरो महीनो तव्हां सां गॾु आहियां। थैंक यू सो मच। बाबा ज़ाहिद ॾिसो केॾो सुठो माण्हू हुयो ऐं ॾाढो मूंखे लॻे पियो त टॉकेटिव बि हुयो ऐं इंफॉर्मेटिव बि गुफ़्तगू ॼाणे पियो, जेको हुनजे अंदाज़ मां लॻे पियो, पर हिकिड़ी अख़बार जे न हुजण सां हू डिस्क्वालीफाई थी वियो। इन जे करे कोशिशि कयो त असांजी जेका बि ॻाल्हि आहे उनखे पहिरियों गौर सां ॿुधो ऐं उन खे फॉलो कयो त असांजो फॉर्मेट छा आहे। सवाल 5 हूंदा। पहिरियों सवाल स्टार्ट में इहो पुछियो वेंदो, काविश अख़बार आहे या न आहे त डिस्क्वालीफाई, आहे त क्वालिफाई थींदा। इन जे करे ही जेको शो अवां ॾिसो पिया त जिन जे तावन सां पेश कयो वञे पियो, हिकु दफ़ो ॿीहर वरी तव्हांखे ॿुधाईंदो आहे। एनएक्स होम अप्लायंसिस जे तावन सां नेल्सन पेंट, लार्क लवली, लैला ब्यूटी क्रीम, ज़बरदस्त टी जे तावन सां ही शो पेश कयो वञे पियो। मूंसां गॾु ई रहिजो। कॉफ़ी कॉल्स आहिनि जेके दोस्तनि खे वीडियो कॉल्स कंदुसि, मूंसां गॾु रहिजो। हो जमालो सिर्फ़ु KTN ते। एनएक्स होम अप्लायंस, नेल्सन पेंट, लार्क लवली, लैला ब्यूटी क्रीम ऐं ज़बरदस्त टी सां गॾु वेलकम बैक चवंदुसि अव्हांखे असांजे प्रोग्राम में। जेके दोस्त हिन वक़्तु ताईं अची चुका आहिनि या जेके शामिल न थी सघिया आहिनि, का ॻाल्हि कोन्हे का, असांजो प्रोग्राम जो वक़्तु अञा पियो आहे ऐं काफ़ी दोस्तनि सां गेम खेॾंदा रहंदासीं, काफ़ी दोस्तनि खे कॉल्स कंदासीं। त हिन वक़्तु मां चाहियां थो त वक़्तु वधीक न विञायां, त काफ़ी कुझु दोस्त रहियल आहिनि जिन खे वीडियो कॉल कयूं। साम्हूं हिकु नालो आहे जंहिंजो नालो आहे शफ़ाक़त। शफ़ाक़त खे पाण असां वीडियो कॉल कंदासीं ऐं थोरो मां चाहियां थो जल्दी असां वीडियो कॉल कंदा हलूं ताकी असां वधीक टाइम वेस्ट न कयूं ऐं काफ़ी कॉल्स असां हिन पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं। ॾिसूं था त शफ़ाक़त ॾे पहिरियों कॉलिंग, अच्छा शफ़क़त आहे, सॉरी शफ़क़त शायदि ऑफलाइन आहे, इन जे करे उन कॉलिंग लिखिजी अचे पोइ, यानी कि हू लाइन ते कोन्हे मौजूद। त चाहींदुसि त जेसि ताईं शफ़क़त वरी वापसि अचे त पाण कंहिं ॿिए दोस्त खे हिकिड़ो मिनट तव्हां सां बि मूंखे ॻाल्हाइणो आहे ऐं वरी हेॾे हिन लिस्ट खे बि मद्देनज़र रखंदे मां ॾिसां थो शफ़क़त खां पोइ केरु आहे। यासिर अब्बास खे पाण कॉल कंदासीं। यासिर अब्बास ॾे वीडियो कॉल वेंदी। इहो केॾो सुठो लॻंदो आहे त तव्हां नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो था ऐं तव्हांजो नालो असांजी हिन लिस्ट में अचे थो ऐं असां अव्हांखे कॉल था कयूं ताकी तव्हांजूं MB बि ज़ाया न वञनि। ही नंबर बि ऑफ आहे, पर ईअं त न कयो। जेके दोस्त घटि में घटि उन्हनि खे ख़बर आहे त असांजो ही टाइम आहे शो जो ऐं उहे दोस्त जेकॾहिं ऑफलाइन थी वञनि था त पोइ इहा ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। छो त मां इहो चाहियां थो त तव्हां सभिनीनि खे कॉल कयां, जेके दोस्त असांखे कॉल करे पंहिंजो नंबर उन्हनि वीचारनि रजिस्टर करायो आहे। ऐं हिन वक़्तु अचूं था जावेद अहमद, मुंहिंजे साम्हूं नालो आहे जावेद अहमद खे मां वीडियो कॉल कंदुसि। जावेद अहमद, हिन दोस्त ॾे बि कॉलिंग लिखिजी अचे थी, रिंगिंग यानी कि रिंग वञे थी जावेद ॾे। ॾिसूं था त जावेद घणनि सवालनि जा जवाब ॾिए थो। सवाल नंबर पहिरियों जेको काविश अख़बार हुजणु लाज़मी आहे उहो त लाज़मी आहे। ॾिसूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं जावेद साहब, वेलकम टू माय शो होजमालो। सर कीअं पियो लॻे अॼु होजमालो शो में अव्हांजी वीडियो कॉल लॻी आहे ऐं मुंहिंजो तव्हां सां इंटरेक्शन थिए पियो। सभ खां पहिरियां त इहो ॿुधायो त कीअं पियो महसूसु थिए? तमामु ख़ुशी पई महसूस थिए बाबा। हाँ, थैंक यू साईं, तमामु सुठो।
होजमालो शो ॾिसंदा आहियो? हाँ बिल्कुल पाबंदी सां ॾिसंदा आहियूं। पाबंदी सां ॾिसंदा आहियूं। तमामु सुठो। त पोइ गेम शुरू कजे, तव्हां सां खेॾूं? हाँ बिल्कुल। वॾा आहियो, इजाज़त वठणु लाज़मी आहे, वॾनि खां इजाज़त वठबी आहे न साईं। बिल्कुलु। त सभ खां असां जेको पहिरियों सवाल जेको अहम ऐं लाज़मी सवाल आहे, उहो सवाल इहो हूंदो आहे त काविश अख़बार अवां वटि आहे? हाँ असां वटि आहे, इहा आहे। उहा थोरो असांखे स्क्रीन ते ॾेखारियो, काविश अख़बार। बिल्कुलु साईं, ज़बरदस्त। तव्हां वटि काविश अख़बार आहे। सवाल नंबर पहिरियों तव्हां क्वालिफाई करे चुका आहियो। 500 रुपया साईं अव्हां जे खाते में असां लिखी छॾिया आहिनि। 500 रुपया अव्हां जे खाते में लिखी छॾिया आहिनि। 500 रुपया ठीकु आहे, ईअं नाले में त नंढड़ा था लॻनि 500, पर इहो जेकॾहिं तव्हां कंटिन्यू असां सां खेॾंदा वेंदो त इहे हज़ारनि में तब्दील थींदा। ईअं ई जीअं हिकिड़ो रुपयो हूंदो आहे, उन रुपए जे अॻियां असां ज़ीरो मिलाईंदा आहियूं त 10 थींदा आहिनि, वरी ज़ीरो मिलाईंदा आहियूं त 100 थींदो आहे, वरी ज़ीरो मिलाईंदा आहियूं त 1000 थींदो आहे। पर जे उहो हिकु कढी छॾियूं त इहो 000 थी वेंदो, कुझु बि न थींदो। ठीकु आहे न? अॼु 500 रुपया तव्हां पहिरें सवाल में खटिया आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां सां खेॾंदुमि मज़ीद सवालनि जा जवाब जेकॾहिं तव्हां ॾींदो त साईं तव्हां त माशाल्लाह अॼु त विनर लॻो था मूंखे, छो त मूंखे नथो लॻे त के जवाब बचंदा सवाल। मुंहिंजो सवाल नंबर ॿियो आहे अव्हां खां। पहिरियों सवाल मां क्वालिफाई कयो आहे, बिल्कुलु काविश अख़बार तव्हां ॾेखारी। सवाल नंबर ॿियो आहे, नीलम दरिया कंहिं जाइ ते आहे, कहिड़ी जाइ ते आहे? नीलम दरिया आहे। नीलम दरिया। नीलम दरिया मिस्र में आहे। हाँ चाचा साईं, ही सवाल त ग़लति थी वियो। नीलम दरिया जी साईं कश्मीर में आहे, जवाब दुरुस्त आहे। तव्हां 1000 रुपयो खटी चुका आहियो साईं। कॉल तव्हांखे मूं कई आहे, 1000 रुपया तव्हां खटी चुका आहियो। ठीक है। पाकिस्तान जे पहिरें प्राइम मिनिस्टर वज़ीर आज़म जो नालो ॿुधायो, यानी कि वज़ीर आज़म। सिकंदर मिर्ज़ा। साईं सिकंदर मिर्ज़ा मुंहिंजे ख्याल में जेतिरे क़दुरु मूंखे नॉलेज आहे त उहो सदर हुयो। मां प्राइम मिनिस्टर थो पुछां त पाकिस्तान जो इहो त आम सवाल आहे। पाकिस्तान कायदे आज़म उहो पहिरियों गवर्नर जनरल हुयो साईं। तव्हांजो जवाब ग़लति थी वियो। तव्हांजो साईं जवाब ग़लति थी वियो। तव्हांजा 2 सवाल जा जवाब तव्हां सुठा ॾिना, माशाल्लाह। तव्हां 1000 रुपया खटी चुका आहियो मुंहिंजे हिन ग़रीबाणे शो में। ॾाढो सुठो लॻो साईं तव्हां सां खेॾणु, तव्हां सां माशाल्लाह। पर हिकिड़ो सवाल अञा तव्हां खां मां पुछंदुसि। सवाल मां थो चवां 16 आसान पुछां तव्हां खां। वॾा आहियो असांजा, मां नथो चाहियां त तव्हां मतिलबु माना गेम हारायो। सिंध जे मौजूदा वज़ीर तालीम जो नालो ॿुधायो। सईद गनी। सईद गनी जवाब दुरुस्त आहे। साईं तव्हां खां आख़िरी सवाल पुछंदुसि हाणे। आबादी जे लिहाज़ सां वॾो डिस्ट्रिक्ट कहिड़ो आहे सिंध जो? आबादी जे लिहाज़ खां सिंध जो वॾो डिस्ट्रिक्ट कहिड़ो आहे? आसान सवाल आहे साईं। कराची। कराची त साईं डिवीज़न आहे न सॼी। हलो तव्हांखे अञा थोरी ॾियां हिंट। कराची जो ई डिस्ट्रिक्ट दादू कराची जो ई आहे। कराची डिवीज़न जो ई डिस्ट्रिक्ट आहे। यामसुर। साईं कराची डिवीज़न जो ई ज़िलो आहे। कराची त डिवीज़न आहे न। आबादी रियाज़। आबादी लिहाज़ खां सिंध जो वॾे में वॾो ज़िलो आहे। जी सर। साईं तव्हांजो ही जवाब बि ग़लति था मञूं। ठीक है। तव्हां 1500 रुपया असांजे शो मां खटिया। अच्छा ठीकु आहे साईं। तव्हांजे नंबर ते ई तव्हांखे तव्हांजा
तव्हांजी अमानत मिली वेंदी। थैंक यू सो मच साईं। तव्हां असांजे नंबर ते कॉल कर रजिस्ट्रेशन कई, असां तव्हांखे कॉल कईसीं ऐं तव्हां सां सवाल जवाब खेॾियासीं जंहिंमें तव्हां 3 सवालनि जा जवाब ॾिना। थैंक यू सो मच चाचा साईं। पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी तव्हां असां सां खेॾी सघो था एवरी टाइम। ही होजमालो शो आहे ई अव्हांजी ख़िदमत जे लाइ आहे। थैंक यू सो मच। हिन वक़्तु ईंदासीं असां कंहिं ॿिए कॉलर जी तरफ़। उन दोस्त खे असां कॉल कंदासीं, पर मां चाहींदुसि त जेके दोस्त असांखे ॾिसनि था, जेके रजिस्टर्ड थी चुका आहिनि असांजे हिन होजमालो शो में, जिन असांखे कॉल करे पंहिंजो नंबर रजिस्टर्ड करायो आहे, जिन खे मां कॉल कयां पियो हितां, उहे दोस्त ख़ासि करे कोशिशि कनि त उहे हेॾा होॾा न वञनि, छो त असां वटि थोरो घणो टाइमिंग जो हेॾे होॾे इशू थिए थो। पर अव्हां जेकॾहिं हर वक़्तु ऑनलाइन रहंदो, ख़ासि करे हिन शो जे टाइम ताईं, त इहो वधीक बहितरु रहंदो। मां चाहींदुसि त हिन वक़्तु जेका कॉल कयां पियो उहो कहिड़ो दोस्त आहे जंहिंखे कॉल करणी आहे? सैयद मंसूर। सैयद मंसूर खे मां हिन वक़्तु कॉल कयां पियो ऐं अव्हां बि शामिलु थी सघो था। जेके दोस्त असांजो हीउ नंबर ॾिसनि था जेको स्क्रीन ते हले पियो, ख़ासि करे प्रोमो में हलंदो आहे असांजो हीउ नंबर, उन नंबर ते कॉल करे पंहिंजो नंबर रजिस्टर्ड करायो, पंहिंजो नालो रजिस्टर्ड करायो, ताकी मां तव्हांखे सुभाणे खां कॉल कयां। छो त अॼु जेके असां वटि दोस्त रजिस्टर्ड थियल आहिनि उन्हनि खे ई कॉल कंदुसि। बाक़ी जेके तव्हां मज़ीद खेॾणु चाहियो था, जेके दोस्त इंट्रस्टेड आहिनि, उहे पंहिंजो नंबर नालो रजिस्टर्ड कराईंदा त मां उन्हनि खे कॉल करे उन्हनि सां गेम खेॾंदुसि। हीउ दोस्त बि कॉलिंग वञे, कॉलिंग यानी की रिंगिंग न आहे, हीउ दोस्त बि ऑफलाइन आहे, का ॻाल्हि कोन्हे का। हिन वक़्तु अचूं था थोरो शो में अञा बि वधीक चार चंड पैदा करण जे लाइ। अव्हांखे ख़बर आहे त कॾहिं कॾहिं असां का अहिड़ी ख़ूबसूरत पर्सनैलिटी पंहिंजे शो में घुराईंदा आहियूं जेके असांजे हिन ख़ूबसूरत शो खे अञा बि 8 खां 10 खां 15 चंड हणी छॾींदा आहिनि। जीअं कल्ह असां वटि तमामु सिंध जी मायानाज़ ख़ूबसूरत पर्सनैलिटी जंहिं सिंध जे फ़न खे पूरी दुनिया में इंट्रोड्यूस करायो, तुफ़ैल संजरानी भाउ हुआ। इहे ई अॼु बि हिकिड़ो मल्टी डायनामिक पर्सनैलिटी, हिकु अहिड़ो आवाज़ु जंहिंजो मां काफ़ी सालनि खां मदाह रहियो आहियां, जंहिंजे सुरनि मां तव्हांखे बाक़ाइदे हिकु अहसासु थींदो त वाक़ई ख़ुदा जॾहिं कंहिंखे ॾात ॾींदो आहे त उनखे नजफ़ अली चइबो आहे। नजफ़ अली, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम नजफ़ भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो? अल्लाह जा करम। ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सोशल डिस्टेंसिंग कईसीं, ज़रूरी न त यकीन कयो हिन ख़ुदा पुॼंदो हिन कोरोना खे, ऐं उहो ई पुॼी सघे थो। असांजे वस जी का जाइ न आहे जंहिं माना असांजे हेॾे पिरी प्यारनि माण्हुनि खे परे करे छॾियो आहे। न त नजफ़ अचे असां हुन सां भाकुर पाए न मिलूं, इहो पॉसिबल ई न आहे। नजफ़ भाउ, वेलकम टू माई शो। ऐं मूं वटि ख़ूबसूरत एॾा लफ़्ज़ न आहिनि जो मां तव्हांजी शख़्सियत खे सही तरीक़े सां डिफाइन करे सघां, पर बसि मुंहिंजे दिलि में जेको तव्हांजे लाइ एतिराम आहे बसि सम्झी वञो। हैदर भाउ, हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़रूरु कंदुसि त अॼु जेको दौरु हले पियो ऐं जेको माहौल हले पियो, हीउ जेको तव्हां कमु करे रहिया आहियो न, यकीन कंदो त माण्हुनि खे एंटरटेन करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे जस हुजे, ऐं स्पेशली केटीएन खे जस हुजे जो पंहिंजे ऑडियंस खे पाण ॾांहुं मतिलबु काॾे न वञनि, बिल्कुलु तव्हांखे हर एंटरटेनमेंट सां प्रोवाइड कंदासीं। इहा वॾी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त। मां चाहींदुसि त हीउ माइक पंहिंजे भाउ खां वठंदुसि। ऐं अच्छा, ऐं हीउ माइक बि लॻल आहे तव्हांखे। सर बिल्कुलु। ऐं मां हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो मूंखे यादि अची वियो। मुंहिंजो सुठो दोस्त आहे सिंध सुपरस्टार ते, जॾहिं असांजो ट्रिप लॻो, टूर थियो, असां जॾहिं वञूं पिया त उते काफ़ी त हूअं खोड़ सारा वाक़िया, हस्ती मज़ाक, मस्तियूं, खिल, उहे त न विसरंदड़ आहिनि। असांजो डायरेक्टर काशिफ आगाणी, असां सभिनी जी हिकिड़ी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग ॾाढी सुठी आहे पाण में। सो हिकिड़े दफ़े मां सिर्फ़ु हिकिड़ो डायलॉग ॻाल्हायां पियो, उन डायलॉग जे दौरान मूंखे ख़बर न हुई त नजफ़ अली को ईअं बि रिएक्ट करे सघे थो, पर उहो एॾो ख़ूबसूरत थियो। मां चाहींदुसि नजफ़ त मां उहो डायलॉग हिकिड़ो दफ़ो वरी रिपीट कयां, ऐं तव्हां बि उहा ई कैफ़ियत जेका तव्हांजी माइक मूंखे ॾिनी वञे। सॉरी, बिल्कुलु तॾहिं तकड़ न कजे साईं, फ़नकार खां माइक वठिजे ई न तकड़ में। एतिरी महांगाई थी वई आहे जो जेको बूट अॼु खां 3 साल अॻु 8 सौ में पियो मिले, अॼु उहो 2200 बि नथो मिले।
बाबा काटन जे कपड़न लाइ दुकान ते चढ़ी वञूं पिया जेको काटन जो जोड़ो 1000 रुपए में वठंदा हुआसीं 4000 रुपए में बि नथा ॾियनि। कसम खुदा जो 1800 में त ओचितो जॾहिं असां त इहो मां मज़ाक में हिकिड़ो ओवर एक्ट करे रहियो हुउसि उन दौर में जीअं हाणे बि ओवर एक्ट कयुमि ईअं ई ओवर एक्ट करण ते दिलि चए पियो त बसि ओवर एक्ट कजे। ओवर एक्ट कयुमि त हिन बि दोस्त पोयां जॾहिं आलाप ॾिनो त असां ॾाढो ख़ुशि थियासीं खिलियासीं। थैंक यू सो मच तव्हां वरी असांखे उहा ई माना पुराणी कैफ़ियत में वठी विया पुराणे माहौल में वठी विया। बिल्कुलु। ऐं नजफ़ ॾाढो ख़ुशि आहियां त मां पंहिंजे सुठे दोस्त सां गॾु बीठो आहियां ऐं तव्हांजो उहो तकिया कलाम अञा ताईं नथो विसरे। सिखो 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 अलाहाबाद शायद असां सभिनी सां इंसाफ़ करण आया आहियूं। यकीन करो तो गोल्डन डेज हुआ ईमानदारी ॿुधायां थो स्पेशली घणो यादि कंदो आहियां। यकीन कंदो त उहे जेके कचहरियूं जेके थियूं न ऑफ द रिकॉर्ड उहे यादगार आहिनि यार। यकीन कंदो ऐं ॾाढो मिस कंदो आहियां स्पेशली यार। अच्छा नजफ़ खे त तक़रीबन माण्हू काफ़ी ॿुधंदा आहिनि असांजा जेको मूंखे नथो लॻे त कोई सिंधी माण्हू हुजे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो हुजे ऐं उहो नजफ़ अली खे न सुञाणींदो हुजे इहो त पॉसिबल मूंखे नथो लॻे पर मे बि को हुजे। उन खां अलावा मतिलबु पूरे पाकिस्तान लेवल ते ख़ासि करे जेको तव्हां हिन वक़्तु उर्दू में पंहिंजे सोशल नेटवर्क ते कमु करे रहिया आहियो जी जी उन जो रिस्पॉन्स कीअं थो मिले तव्हां? ॾाढो भलो ऐं ॾाढो बहितरीनु रिस्पॉन्स मिले पियो। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे नजफ़ अली ऑफिशियल उते छो त आर्टिस्ट खे त मल्टी लैंग्वेज ॻाइणु घुरिजे। मूं त बलोची में बि ॻाया आहिनि सिंधी में बि ऐं इनशाला अपकमिंग इनशाला इंग्लिश में बि थोरो कोशिशि ट्राए कबी इनशाला। सो आर्टिस्ट खे ॻाइणु घुरिजनि छो त हू त मल्टी लैंग्वेज आहे हिकिड़ी उर्दू उनमें बि ॻाइणु घुरिजे पंहिंजी सिंधी में बि ॻाइणु घुरिजे बलोची बिरावी पश्तो सभिनि में ॻाइणु घुरिजे ताकी मतिलबु दुनिया खे ख़बर पए त असां वटि बि टैलेंट आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त मां हिन वक़्तु चाहींदुसि त छा ॿुधाईंदो जे नजफ़ असांखे ऐं बाग़ बहार थी वञे। हिकिड़ी दुआ आहे जेका मुंहिंजी दिलि जी दुआ आहे उन हस्ती खे भेटा पेश कंदुसि। माशाअल्लाह साईं थैंक यू। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा नजरे करम रख जा बाकी भरम रख जा
रहमत जो सवाली आया तू बिन खा खाली आया तोरी मता अल्लाह मुझा मौला हर मोड़ के मौला मुझा मौला नजरे करम रख जा बाकी भरम रख जा नजरे करम रख जा बाकी भरम रख जा रहमत जो सवाली आया तू बिन खा खाली आया तोरी मता अल्लाह मुझा मौला हर मोड़ के मौला मुझा मौला अघाई तहकड़ी बिने की सजाई न चाहे तराजत इबादत अजाई अघाई तहकड़ी बिने की सजाई न चाहे तराजत इबादत अजाई मण भी लगन तो लाओ मुझा मौला हर मोड़ पे मौला मुझा मौला हर मोड़ पे मौला मुझा मौला नजरे करम रख जा बाकी भरम रख जा नजरे करम रख जा बाकी भरम रख जा रहमत जो सवाली आया तू बिन खा खाली आया तोरी मता अल्लाह मुझा मौला हर मोड़ पे मौला मुझा मौला अल्लाह 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 तो सारियो संभारियो अॼो कोन आहे कॾहिं बि तो दामन छॾो कोन आहे तो सारियो संभारियो अॼो कोन आहे कॾहिं बि तो दामन छॾो कोन आहे कम तू करी सोला मुझा मौला हर मोड़ पे मौला मुझा मौला हर मोड़ पे मौला मुझा मौला नजरे करम रख जा बाकी भरम रख जा नजरे करम रख जा बाकी भरम रख जा रहमत जो सवाली आया तू बिन खा खाली आया तोरी मता अल्लाह मुझा मौला अल्लाह
अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह करम रख जा बाकी भरम रख जा नजरे करम रख जा बाकी भरम रख जा रहमत जो सवाली आया वो बिन खा खाली आया तोरी मता अल्लाह हो मुझा मौला हर मोड़ते मौला हो मुझा मौला मौला यार माशाअल्लाह नजब भाई जेका अॼु दुआ तव्हां पढ़ी आहे न मुंहिंजी विच में बि दिलि चए पई त तव्हांखे मां भाकुर पायां पर छा आहे टेलीविजन ताईं सुठो मैसेज कन्वे न थींदो असां पाण सोशल डिस्टेंसिंग जो हर कंहिंखे चवंदा आहियूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो ॾाढो ज़बरदस्त माशाअल्लाह पर हिन वक़्तु ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन मूंसां गॾु ई रहिजो ब्रेक खां पोइ मोटी अचे पंहिंजनि उन्हनि दोस्तनि खे वीडियो कॉल कंदुसि जिन खे हिन ताईं न करे सघिया आहियूं ऐं जिन असां वटि पंहिंजा नाला पंहिंजा नंबर रजिस्टर कराया आहिनि काॾे बि न वञिजो मूंसां गॾु ई रहिजो होजमालो गेम शो में ख़ुशि आमदीद भलीकार हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे चवंदुसि ऐं ब्रेक ते वञण खां अॻु में मूं चयो त काफ़ी तव्हांखे वीडियो कॉल्स कंदुसि बिल्कुलु करे सघजनि पियूं पर हिन वक़्तु टाइम थोरो पंहिंजे उन पुॼाणी ते अचण वारो आहे पर इन जे करे ॿिया बि सेगमेंट कुझु आहिनि वरी सुभाणे खां उन्हनि दोस्तनि खे वीडियो कॉल्स कबियूं जेके दोस्त असां वटि मौजूदु आहिनि जिन जा नंबर मौजूदु आहिनि जिन जी पूरी रजिस्ट्रेशन थियल आहे जिन अॻु में कराई आहे ऐं जेके दोस्त अॼु बि कराए सघंदा त सुभाणे बि वरी उन्हनि खे शामिलु कंदासीं उन्हनि जा वीडियोज़ शामिलु कंदासीं त भई हिन वक़्तु असां सां गॾु महिमान बि मौजूदु आहे अव्हांखे इहा ख़बर आहे जंहिं ॾाढी सुठी दुआ पढ़ी नजफ़ अली जेको नामी ग्रामी असांजी सिंध जी शख़्सियत आहे नजफ़ भाउ ॾाढो सुठो थो लॻे त कल्ह मुंहिंजो हिकिड़ो दोस्त जेको तमामु कमाल जो आवाज़ अॼु वरी असांजो ही दोस्त जंहिंजो बि कमाल जो आवाज़ सिंध जा असांजा उहे स्टार सुपर स्टार जेके असांजे लाइ न बल्कि पूरी दुनिया जे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि सो यू आर ऑल्सो वन ऑफ देम वॾी महिरबानी मां चाहियां थो त माना नजफ़ सां बि जेकॾहिं न थोरी गेम खेॾिजे सवालनि जा जवाब पुछजनि नजफ़ खां जेकॾहिं मां पुछां दुनिया में सभ खां पहिरियों में पहिरियों गानो कीअं ॻायो हा ॿुधाए अॼु दुनिया में सभ खां पहिरियों में पहिरियों गवैयो गानो कीअं ॻायो कम जो गानो 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 कीअं ॻायो दुनिया में सभ खां पहिरियां इहो ई चई सघिजे थो तव्हांखे जवाबु न आयो असल में जवाबु ईअं हुजणु घुरिजे आहे त दुनिया में सभ खां पहिरियों गानो कंहिं सिंगर ई ॻायो दुनिया में हारमोनियम कीअं ठाहियो ठाहिण वारो ई ठाहियो अॼु जेकॾहिं जवाबु ज़बरदस्त हुजनि ख़ासि करे पहिरियों जवाबु सुठो हुजे हा त बाक़ाइदे नजफ़ अली खे बि इनामनि सां नवाज़े छॾियो आहे पर नजफ़ भाई डिस्क्वालीफाई थी आसरो कोन्हे न मुंहिंजे लाइ आसरो त बाक़ाइदे आहे आसरो तव्हांखे ॾींदासीं इहे ॻाल्हि कर बाक़ी जेको जवाबु हुयो ख़ासि करे न उहो थोरो जीअं नजफ़ आम ज़िंदगी में ऑफ द कैमरा त ॾींदो आहे पर ऑन द कैमरा उहो जेको जवाबु आहे न उहो न ॾेई सघियो सो पाण ईंदासीं हिकु ॿिए सेगमेंट जी तरफ़ एनएक्स होम अप्लायंसिस जे ताबनि सां जेको सेगमेंट हिन वक़्तु मां पेश करे रहियो आहियां कल्ह त काफ़ी मज़ो आयो उन सेगमेंट में कंहिं बि शख़्सियत जो असां वॉइस पहिरियों प्ले कंदा आहियूं अव्हांखे सिर्फ़ु उन शख़्सियत जो आवाज़ सुञाणो हूंदो आहे एनएक्स होम अप्लायंसिस जे ताबनि सां स्पेशल गिफ्ट उनजे घर ताईं असां पहुचाईंदासीं जेको बि असांखे उन शख़्सियत जो आवाज़ ॿुधाईंदो त मां चाहींदुसि त पहिरां ही आवाज़ हरायो वञे ताकि असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे हिन आवाज़ खे पहिरें धक में ई गौर सां ॿुधनि मां कोशिशि कंदुसि त 2 खां 3 दफ़ा उहो आवाज़ तव्हांखे ॿुधायां पर मुंहिंजे ख़्याल में जंहिं शख़्सियत जो मां आवाज़ प्ले करे रहियो आहियां त मूंखे वधीक मूंखे कोई बि न प्ले करणा पवंदा सो चाहींदुसि त ही कलाम हलायो वञे
हिकिड़ी ॻाल्हि पे सोचुमि ज़ेबू, असां कमूननि जा माइट बि ॾाढी चरी शइ थींदा आहिनि। पंहिंजे ख़्वाहिशनि जी तकमील असांजे नालनि में ॾिसंदा आहिनि। जीअं मुंहिंजो नालो रखियो अथनि हमीर, सिंध जो वाली हमीर सूमरो। सिंध जो वाली, फटीचर स्कूल जो फटीचर मास्टर। अच्छा, मुंहिंजी भेण जो नालो रखियो अथनि शहज़ादी। सॼो ॾींहुं थां उधंदी आहे, रध पचाव कंदी आहे, बुहारी ॾींदी आहे, सॼे घर जो कमु कंदी आहे, पर नालो रखियो अथनि शहज़ादी। वाह, नालो रखियो अथनि शहज़ादी। छा त आवाज़ आहे यार। मुंहिंजे ख़्याल में हिन आवाज़ खे सुञाण इन ते एतिरी देरि न लॻाइणु घुरिजे। एनएक्स होम अप्लायंस जे तावन सां ही मां सेगमेंट पेश कयां थो। एनएक्स जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ख़ासि करे असांजूं जेके अदियूं आहिनि, ख़वातीन आहिनि, किचन में जेके कमु कंदियूं आहिनि, किचन में खोड़ सारो सामान खपंदो आहे। ए टू ज़ी एनएक्स होम अप्लायंसिस जे तावन सां असां पंहिंजे शो जे थ्रू ॾींदा रहंदा आहियूं। एनएक्स जा ही जेके बि गिफ्ट्स अवां ॾिसो था, ख़ासि करे ही सैंडविच मेकर ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि गिफ्ट्स, ही हिन जे तावन सां मां ही सेगमेंट पेश कयां पियो। ही ख़ूबसूरत हिननि जा गिफ्ट्स हूंदा आहिनि जेके ईअं खणी सभनि में न आहिनि, हज़ारनि में आहिनि हिननि जी क़ीमत। अहिड़ी बि ॻाल्हि न आहे त को मूं वटि नंढो नंढो गिफ्ट आहे, अहिड़ी पर हज़ारनि में आहे। पोइ बि किचन में मां यूज़ कंदा आहियो ऐं खोड़ सारा गिफ्ट्स आहिनि जेके एनएक्स होम अप्लायंसिस जे तावन सां असांजे हिन प्रोग्राम जे थ्रू हासिलु कंदा आहियो। हिकु दफ़ो ॿीहर मां चाहींदुसि हीअ आवाज़ ॿुधो ऐं इहा आवाज़ ॿुधण खां पोइ मूंखे केरु ॿुधाईंदो त हीउ सिंध जो कहिड़ो अदाकार आहे या हुयो, इहो तव्हांखे ख़बर पवंदी। असां कमूननि जा माइट बि ॾाढी चरी शइ थींदा आहिनि। पंहिंजे ख़्वाहिशनि जी तकमील असांजे नालनि में ॾिसंदा आहिनि। जीअं मुंहिंजो नालो रखियो अथनि हमीर। वाह, मुंहिंजो नालो रखियो अथनि हमीर। ॾिसूं था कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु किथां खां पिया ॻाल्हाइनि? जी जी भाउ, थोरो आवाज़ तव्हांजो घटि आयो पर मां तव्हांजो थोरो फील करे वियुसि। छा था चवणु चाहियो? हीउ जेको मूं आवाज़ हलायो आहे इन जो तव्हां ॿुधाए सघो था नालो? असद कुरैशी जो आवाज़ आहे? जवाब ग़लति आहे। थैंक यू सो मच भाउ। ही आवाज़ असद कुरैशी साहब जो बिल्कुलु न हुयो। ही आवाज़ कंहिंजो आहे? लाजवाब कलाकार, कंहिं तारीफ़ जो मोहताज न। असांजे लाइ उहे स्कूल ऑफ थॉट रहिया आहिनि। असां घणो हिननि जी ज़िंदगी मां, हिननि जी फ़न मां सिखियोसीं ऐं अॼु बि कॾहिं कॾहिं हिननि जूं पुराणियूं शयूं ॾिसी करे सिखंदा आहियूं। हिकिड़ो दफ़ो ॿीहर तव्हां थोरो गौर कयो। हलो, थोरी हिंट ॾियां थो। असांजे पीटीवी जो पुराणे दौर में खां वठी ख़ासि करे तव्हां जेके सिंधी ड्रामा ॾिसंदा हुया, पोइ त उर्दू ड्रामनि में बि हिननि पंहिंजे फ़न जो लोहो मञरायो, पर सिंधी ड्रामनि में जॾहिं हिननि हीउ कमु कंदा हुया त हिननि जो नालो सभिनी अदाकारनि, सभिनी कलाकारनि खां हिकिड़ो अलॻि लिस्ट ते बीठो हूंदो हुयो। हिकिड़ो दफ़ो ॿीहर हीअ आवाज़ गौर सां ॿुधो। हिकिड़ी ॻाल्हि पे सोचुमि ज़ेबू, असां कमूननि जा माइट बि ॾाढी चरी शइ थींदा आहिनि। पंहिंजे ख़्वाहिशनि जी तकमील असांजे नालनि में ॾिसंदा आहिनि। जीअं मुंहिंजो नालो रखियो अथनि हमीर। ॾिसूं था कॉल ते केरु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, मां पंहिंजो गुड नेम ॿुधायो। मुंहिंजो नालो अली रज़ा कलोड़ा आहे। जी अली रज़ा भाउ, तव्हां असांजो ही सवाल सम्झो आहे? मूं जेको पुछियो आहे जी हाँ सर। छा जवाब आहे हिनजो? हेलो, हिनजो जवाब छा आहे? कंहिंजो आवाज़ आहे जेको मूं प्ले कयो आहे? अरे गुलाब कांडे जो आवाज़ आहे। जवाब दुरुस्त आहे। जबरदस्त भाउ, थैंक यू भाउ। अली रज़ा भाउ, तमामु सुठो, तमामु ज़बरदस्त। तव्हांखे हिन ड्रामे जे नाले जो ख़बर आहे? त ड्रामे जो नालो छा हो? मिट्टी जा माण्हू। मिट्टी जा माण्हू, जवाब दुरुस्त आहे।
जबरदस्त लगे तो तव्हां बाक़ाइदा बड़ा फैन आहियो गुलाब चांडू साहब जा, जेके तव्हां उनजी आवाज़ की गहराई ताईं पहुची विया। त ही गुलाब चांडू साहब जो आवाज़ हुयो ऐं तव्हांखे उनजे ड्रामे जी बि ख़बर आहे। तव्हां लाइन ते रहो, पंहिंजी एड्रेस पंहिंजो नंबर लिखायो। थैंक यू सो मच भाउ। तव्हां NX होम अप्लायंस तावन सां जेको सेगमेंट असां पेश कयोसीं हिन में तव्हां हासिल कयो आहे तमामु स्पेशल ज़बरदस्त गिफ्ट जेको अवां ताईं पहुचायो वेंदो। थैंक यू सो मच भाउ। हाँ नजो भाई को सवाल पुछा तव्हां खां न पुछो भले। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायांव त इनजो जवाबु मूंखे असां शो बि बजट में भॼी वेठासीं। दुनिया जो पहिरियों अदाकार केरु हो जंहिं अदाकारी कई हूंदी? न साईं हिन जो नालो मूंखे बि यादि आहे। पहिरियों अदाकार दुनिया जो पहिरियों अदाकार हो। दुनिया जो पहिरियों अदाकार हुनजो नालो छा हो? दुनिया जो पहिरियों एक्टर हो। हाँ चार्ली वॾा न वॾा गिफ्ट ॾींदुमि अॼु नजब भाई खे जेकॾहिं जवाबु ॾिनई। न मूंखे वॾा असरा ॾिना सोशल डिस्टेंसिंग आहे न त ईअं ताड़ा मिलाईंदा हुआसीं न अॻियां। उहे दौर ई हलिया विया जेके असां भाकुर पाईंदा हुआसीं दोस्तनि सां। उहे परे परे खां असां ॾिसंदा हुआसीं पर वेझो अची वेंदा हुआसीं। वरी दोस्तनि सां भाकुर पाईंदा हुआसीं, मिलंदा हुआसीं, ताड़ा मिलाईंदा हुआसीं। अलाह पुॼे हिन कोरोना खे जंहिं असांजे सोशल डिस्टेंसिंग एतिरी करे छॾी आहे दोस्तनि जे वेझो नथा अची सघूं। का ॻाल्हि कोन्हे का। दुनिया जे पहिरें अदाकार नालो थीस पेस हो, यूनान जो हुयो। भई हिकिड़ो आवाज़ हलाईंदासीं हिन वक़्तु। आवाज़ ॾिसूं था त ही आवाज़ केरु दोस्त सुञाणनि था। जेको दोस्त सुञाणींदा ही आवाज़ NX होम अप्लायंस तावन सां उन वटि स्पेशल गिफ्ट पहुचाईंदासीं त भई आवाज़ प्ले कयो वञे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो पीउ केॾो क़दामत परस्त आहे। आसिया हू ॾाढो ज़िदी आहे। गज़ाला सां शादी न करण ते मूंखे कहिड़नि मसइलनि में गुज़रणो पवंदो उहो मां थो ॼाणा। आसिया मां तोसां मुहबत थो करियां, मां तोसां निभाईंदुसि आसिया, चाहे हिन लाइ मूंखे वॾे में वॾी कुर्बानी छो न ॾियणी पवे। अॼु जेकॾहिं हिन आवाज़ खे वन टेक में कंहिं न भॻो त पोइ सम्झो कुझु बि न कयो। केॾो ख़ूबसूरत ऐं कमाल नौजवान जो आवाज़ तव्हांखे ॿुधण में आयो। केॾो ठहराव ऐं केॾो विस्पर में जेको हुननि जो डायलॉग हुयो, हेॾो ख़ूबसूरत आवाज़, हेॾो कमाल जो अट्रैक्टिव आवाज़। मां चाहींदुसि हिकिड़ो दफ़ो ॿीहर प्ले कयो वञे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो पीउ केॾो क़दामत परस्त आहे। आसिया हू ॾाढो ज़िदी आहे। गज़ाला सां शादी न करण ते मूंखे कहिड़नि मसइलनि में गुज़रणो पवंदो उहो मां थो ॼाणा। आसिया मां तोसां मुहबत थो करियां, मां तोसां निभाईंदुसि आसिया, चाहे हिन लाइ मूंखे वॾे में वॾी कुर्बानी छो न ॾियणी पवे। चाहे मूंखे वॾे में वॾी कुर्बानी छो न ॾियणी पवे, मां तोसां निभाईंदुसि नाज़िया। हेड़ो ख़ूबसूरत आवाज़ जंहिंजी जेकॾहिं असां कॉपी करण जी बि कोशिशि था कयूं त उन लेवल ते नथा अची सघूं। केरु ॿुधाईंदो? मुंहिंजे ख़्याल में असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे एतिरा होशियार आहिनि, पर छा आहे जो के अहिड़ियूं कॉल्स ईंदियूं आहिनि जेके सवाल खे घटि थियूं सम्झनि। मां ॿुधंदो आहियां हिते उहे असांखे कटणियूं पवंदियूं आहिनि। उहे सिर्फ़ु इहो चवंदा आहिनि त अच्छा हैदर सां ॻाल्हाइणो आहे, या उहे चवंदा आहिनि त उहे सवाल खे न सम्झंदा आहिनि। इन जे करे थोरी लेट कंदा आहियूं ताकी उहो प्रॉपर जेको कॉलर आहे जेको हिन जो असांखे जवाबु ॾिए त भई केरु असांखे ॿुधाईंदो। कॉल ते ॾिसूं था त केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी पंहिंजो गुड नेम ॿुधाए छॾियो ऐं हीउ जेको सवाल मूं पुछियो आहे उनजो जवाब बि ॿुधायो। जी ऐं फरजाना अंदाज़ करियां थी। जी भेण। ही आवाज़ आहे अमानत मुगल जी। अमानत मुगल जो आवाज़ आहे। ज़बरदस्त मुंहिंजी भेण, तमामु सुठो जवाबु ॾिनो आहे तव्हां। NX होम अप्लायंस तावन सां हीअ असां सेगमेंट प्ले कयो आहे, शो पेश कयूं पिया। ख़ासि करे ही जेका तस्वीर ॾिसो हिन वक़्तु अमानत मुगल असांजो छा त असांजो हीरो आहे अॼु बि माशाअल्लाह। कमाल हिननि जो हिननि जी पर्सनैलिटी, कमाल हिननि जो आवाज़, कमाल हिननि जा ड्रामा, कमाल हिननि जी अदायगी। अॼु बि असांखे यादि आहे उहो बॉडी ड्रामो जॾहिं अमानत मुगल साहब डायलॉग ॻाल्हाईंदा हुया, छा त हुननि जी अदायगी हूंदी माशाअल्लाह। सो ॾाढो ज़बरदस्त जवाबु मुंहिंजी भेण तव्हां ॾिनो आहे। लाइन ते रही तव्हां पंहिंजो नालो, पंहिंजो नंबर, पंहिंजो एड्रेस सॼो लिखाइजो। शाबाश, थैंक यू सो मच मुंहिंजी भेण। ईअं ई असांखे कॉल कंदा रहो, ख़ासि करे मूंसां गॾु गेम खेॾंदा रहो। हिन होजमालो शो में पंहिंजा नंबर ॾेई पंहिंजा नाला रजिस्टर कराए छॾियो ताकी सुभाणे खां वरी असां अव्हांजा वीडियो कॉल बि शामिल कयूं। वीडियो कॉल में कुझु दोस्त खेॾिया जिन नक़द इनाम खटियो आहे। नंबर बि तव्हांखे मां ॿुधायांव 0303 829985। वंस अगेन मां रिपीट पियो कयां 0303 82
9985 ही असांजो नंबर आहे। तव्हां व्हाट्सएप जे ज़रिए पंहिंजो नालो, पंहिंजो नंबर, पंहिंजी एड्रेस, सॼी शिनाख्ती कार्ड लिखी मोकिलींदा। असांजी टीम अवां जो ही नंबर, ही नालो रजिस्टर्ड करे सुभाणे अवां खे मां कॉल कंदुसि ऐं पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजो वीडियो कॉल जे ज़रिए सवाल जवाब कंदुसि। उनजे करे 5 सवाल मां तव्हां खां पुछंदुसि। सवाल नंबर पहिरियों जेको सिर्फ़ु इहो पुछो वेंदो आहे त छा तव्हां वटि उन ॾींहं जी काविश अख़बार आहे जंहिं ॾींहं ते तव्हां असां सां खेॾो था। सवाल जेकॾहिं तव्हांजो पहिरियों क्लियर हूंदो, काविश अख़बार हूंदी त तव्हां क्वालिफाई कंदव, जेकॾहिं तव्हां वटि काविश अख़बार न हूंदी त पोइ तव्हां डिसक्वालिफाई थी वेंदो। इनजे करे हिकिड़ो दफ़ो वरी जेकॾहिं चाहींदुमि त मां रिपीट कंदुमि, पर फ़िलहाल अचूं था थर्ड आवाज़ ॾे त हीउ टियों आवाज़ तव्हां ॿुधो। ही कंहिंजो आहे NX होम अप्लायंस जे तावन सां ही सेगमेंट पेश कयां पियो। जेको बि ही आवाज़ ॿुधाईंदो उहो विनर हूंदो स्पेशल गिफ्ट जो, जंहिंजो गिफ्ट उन ताईं पहुची वेंदो। त ही आवाज़ तव्हां ॿुधो। तो उमिर अलाए किथे आंदी आहे। अच्छा कारा सभु पधरा आहिनि ऐं जेकॾहिं तोखे नज़र नथा अचनि न पोइ आउं तूं चवां थी का ऐनक वठि नज़र जी तोखां ख़बर चार पवई आहे। अब हर काम आसान NX से, हर काम आसान अब NX से। ईअं ई हे आवाज़ पहचान भी ॾाढो आसान आहे NX सां। तव्हां आवाज़ सुञाणो, मां NX सां गिफ्ट तव्हांखे ॾियां। तमामु सुठो। मुंहिंजे ख़्याल में हिन आवाज़ ते त तव्हांखे सोचणो ई न पवंदो। वरी तव्हां हिकिड़ो दफ़ो हलायूं हिन आवाज़ ते, हिकिड़ो दफ़ो गौर कयो वञे। हा भाई आवाज़ खुले किथे आंदी आहे। अच्छा कारा सभु पधरा आहिनि ऐं जेकॾहिं तोखे नज़र नथा अचनि न पोइ आउं तूं चवां थी का ऐनक वठि नज़र जी तोखां ख़बर चार पवई आहे। उमिर अलाए किथे आंदी अथई। अच्छा कारा सभु पधरा लॻा पिया आहिनि, हिकु नज़र वठो ऐनक वठ त कुझु नज़र पवई। मुंहिंजे ख़्याल में असांजी तमामु सुठी ऐं बहितरीन कलाकार आहे, आर्टिस्ट आहे, जेके तव्हांखे तक़रीबन ड्रामनि में ॾिसण में ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि जा डायलॉग्स तव्हां ॿुधंदा आहियो। त हिन में मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे सोचण जी त ज़रूरत न पए। पर छा था सम्झो नजो भाई, तव्हां भञी विया आहियो? जे तव्हां भञी विया त मां कन मां पुछंदुमि तव्हां कन में ॿुधायो भञी? हाँ पक पक सां। हा भाई जीअं कॉन्फिडेंस सां चवे थो न मुंहिंजो दोस्त त ही भञी सघे थो। त भाई रजब थोरो घणो तव्हां खां बि सवाल पुछंदो आहे जेसि ताईं त कॉल असां वटि ईंदी। पर मां चवंदुमि त नजब सां बि मुंहिंजी डिस्कशन थिए। पर ॾिसो ज़माने जी ज़ुल्म सितमरी कॉल अची वई आहे। बिस्मिल्लाह सितम ज़रीफ़ी ॾिसो बाबा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, साहब छा हाल आहे? भाईजान फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? रमज़ान मुबारक सर। थैंक यू भाउ, तव्हांखे बि मुबारक हुजे। ऐं प्रोग्राम केतिरे टाइम खां पिया ॾिसो? हाणे जॉइन कयो अथव या थोरो अॻु में खां पिया ॾिसो? सर मां तक़रीबन 9 खां वेठो आहियां। काली मिलाए वञा थकिजी पियो आहियां। खाली मिलाए मिलाए थकिजी पिया आहियो यार। एॾे जी मां तव्हां खां माज़रत कंदुसि छो त असां मजबूर आहियूं। मुंहिंजी पाण दिलि चवंदी आहे त जेके दोस्त जेके कॉलर असांखे कॉल कनि था उन्हनि जी वन टेक में ई कॉल लॻी वञे, पर मजबूरी हूंदी आहे छो त असांखे काफ़ी दोस्त कॉल कंदा आहिनि। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? ज़बरदस्त प्रोग्राम सर। हिकु ई कॉल लॻण सां माण्हू गिफ्ट थो मिले। ॿियो तव्हांजी एक्टिंग माशाल्लाह। असांखे मौक़ो मिलियो कराची न अची सघूं पिया लाइव ॻाल्हाइण सखर खां तव्हां। इनजे करे त मां KTN प्लेटफॉर्म हिकिड़ो ज़बरदस्त मुहैया कयो त जेके असांजा पहिरियों हाज़रीन थी करे हिते ईंदा हुया, काफ़ी तकलीफ़ काफ़ी परे खां ईंदा हुया, पर हिन सिचुएशन में जेकॾहिं उहे नथा अची सघनि त असां तव्हां ॾे अचूं था। हे इहे सम्झो असां तव्हां ॾे आया आहियूं। तव्हां कॉल करे असां ॾे शामिलु कयो था असांजे प्रोग्राम में। असां अव्हांजा सवाल, अव्हांजा जवाब शामिल कंदा आहियूं। सवाल असांजा हूंदा आहिनि, जवाब अव्हां ॾींदा आहियो। हिन वक़्तु मां हिकिड़ो सवाल पुछियो आहे त हीउ जेको आवाज़ मूं हलायो आहे इहो आवाज़ कहिड़ी अदाकारा जो आहे? तमाम ॿुधो ई तमाम बेहतरीन फनकार है नसरीन नाज़ है। नसरीन नाज़ जो आवाज़ जवाब दुरुस्त मेहरबानी। वाह वाह वाह, थैंक यू सो मच। लाइन ते ही रहिजो ऐं पंहिंजी एड्रेस पंहिंजो नालो लिखाए छॾिजो। थैंक यू सो मच। अवां NX जो स्पेशल गिफ्ट हासिल कयो आहे हिकिड़े ई जवाब ते त ही जेको असां जंहिं कलाकार जो आवाज़ ॿुधायोसीं अवां फौरन ॿुधायो त इहो नसरीन नाज़ जो आवाज़ हुयो। त भाई हिन वक़्तु असां ईंदासीं उन थोरो रंग जे तरफ़ जंहिं रंग में थोरो बाक़ाइदे भंग थींदी आहे ऐं अहिड़े क़िस्म जो कलाकार मौजूदु हुजे ऐं असां वरी थोरो लेज़ी लेज़ी हुजूं, बहुत नाइंसाफ़ी है, बहुत नाइंसाफ़ी है नजफ भाई। ला ला ला
दा फिर एक बे राग में मारे जाने जिया रे न जाने जह जो नाम शिकारी बेकदरे जी। वाह 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 वाह। मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह हो अल्लाह रे अल्लाह मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह हो अल्लाह रे अल्लाह। नथी निंद्र वचे तुझे फिक्र में देई बाहे हलो वे जिक्र में नथी निंद्र वचे नथी निंद्र वचे नथी निंद्र वचे तुझे फिक्र में देई बाहे हलो वे जिक्र में तू तवनी थे बिल जो साथी किए मां गुजारिया हाणे हयाती तू तवनी थे बिल जो साथी किए मां गुजारिया हाणे हयाती हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। करे वही दिल जो करार बठानी छोरी करे वही बेकरार करे वही दिल जो करार बठानी छोरी करे वही बेकरार अहड़ो जो दी वही प्यार दिल के तह जी असार फुरे 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 वही दिल जो करार वठानी छोरी करे वही बेकरार फुरे वही दिल जो करार वठानी छोरी करे वही बेकरार मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह हो अल्लाह रे अल्लाह। दुनिया जी ना है परवाह ओ राणा तो खैर हुजे दुनिया जी ना है परवाह ओ राणा तो खैर हुजे खैर हुजे खैर हुजे खैर हुजे खैर हुजे मारे नथी निंद्र वचे न रहंदे तू न दुस्मा न रहंदो को विड़ू चाले न रहंदे तू न दुस्मा न रहंदो को विड़ू चाले हो फकत हिक यार जो नालो वनी रहंदो विड़ू चाले
मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह हो अल्लाह रे अल्लाह। जगजीतों में सूह समायल सूह समायल जगजीतों में सूह समायल मैं हिकाए थी तू ही जी पायल तू जी पाए सोनिया ही मोरन जेड़ी पोपट दे पढ़न जी सोनिया ही मोरन जेड़ी मुझी रानी धरती जे वो धरती जे 1 2 3 4 धरती जे कसम न जेड़ी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह हो अल्लाह रे अल्लाह मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह हो अल्लाह रे अल्लाह थोरे भाई दिल जो करार वो ठाणी छोरी करे भाई बेकरार थोरे भाई दिल जो करार वो ठाणी छोरी करे भाई बेकरार अहड़ो जो दई भाई प्यार दिल के दह जी असा थोरे भाई दिल जो करार वो ठाणी छोरी करे भाई बेकरार असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार 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 करण वारा माण्हू मारे विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह हो 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 अल्लाह अल्लाह रे अल्लाह। केड़ी म्यूजिक सां साह खणंदे तूं असांजो ॾाढो ज़बरदस्त यार माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत मेशअप तव्हां ॿुधायो आहे जेको मुख़्तलिफ़ एतिरा गाना ऐं उन में तव्हां अच्छा ॻाल्हि ॿुधो असांखे मूं अञा ताईं मैसेज न आयो आहे पैसनि जो तव्हां अञा ताईं जवाब ई नंढो आहे न तव्हां जवाब ई नंढो आहे उहो यार हेॾा गाना ॿुधायासीं त घटि कलाम तव्हां ॿुधाया आहिनि असां पाण खे 500 जो लोड त अचे यार न तव्हां उन 500 वारा न आहियो साईं तव्हांखे मथे ॾींदासीं शरीफ़ कुर्ब भला छो त तव्हांजो जेको फन जी क़ीमत ई न आहे साईं तव्हां हिन वक़्तु असां अचूं था वर्ड्स गेम जी तरफ़ लैला ब्यूटी क्रीम वारनि जे तावन सां ही सेगमेंट मां तव्हांजे साम्हूं खेॾी रहियो आहियां ऐं कुझु दोस्त जेके हिन वक़्तु असांखे कॉल करण वारा आहिनि पहिरियां हिकिड़ो दफ़ो हिन गेम खे सम्झनि जिन पहिरें ॾींहुं असां खेॾी हुईसीं उन्हनि दोस्तनि खे ख़बर हूंदी पर जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे उहे हाणे ॾिसी वठनि हीउ हिकिड़ो वर्ड असां स्क्रीन ते हलाईंदासीं जेको वर्ड तव्हांखे नज़र अचे थो असां हिन खे स्पेलिंग हेॾां होॾां कई आहे अव्हां हिन खे क्लियर कंदा मां तव्हांखे एतिरो आसान करे ॿुधायां थो त हीउ हिकु अदाकार जो नालो आहे हिकु एक्टर आहे हिन एक्टर जे नाले खे अव्हां क्लियर कयो त इहो केरु आहे असां इन जी स्पेलिंग थोरी हेॾां होॾां करे तव्हांखे पंहिंजी पर में कोशिशि था कयूं त मुंझायूं हाणे तव्हां मूंखे नथा लॻो त मुंझी सघो था इन में हीउ कहिड़े अदाकार जो नालो हुयो या आहे जेको हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते अचे थो जेको तव्हां ॿुधाईंदा मां तव्हांखे वरी बि ॿुधाए छॾियां पाकिस्तान जो हिकिड़ो बहितरीनु अदाकार आहे जंहिंजो हीउ नालो लिखियलु आहे अव्हां जे साम्हूं जेको स्क्रीन ते अचे पियो जेको दोस्त असांखे ॿुधाईंदो त उहो यकीनन लैला ब्यूटी क्रीम वारनि जे तावन सां ही सेगमेंट पेश कयूं पिया ख़ूबसूरत स्पेशल जेको गिफ्ट आहे उन्हनि ॾांहुं वेंदो हा नजफ़ भाई अहिड़ो ख़ूबसूरत मेशअप तव्हां ॿुधायो आहे इहो म्यूज़िक बि हिन जी हीअ त तव्हां अॼु लाइव ॻायो पर अॻु में
इन जो को ट्रैक बैक ठायो आहे या ईअं लाइव गाईंदा आहियो? न न न इहा ट्रैक्स ठहियल आहिनि इन जा ट्रैक्स ठहियल आहिनि जी डेफिनेटली त उहे पाण ठाहींदा आहियो? अल्लाह जा एहसान आहिनि। ज़बरदस्त। भला म्यूज़िक हिकिड़ो त सिंगर हूंदो आहे भई ॻाए वेंदो आहे, ठीकु आहे, काफ़ी सिंगर मूं अहिड़ा ॾिठा आहिनि जेके सिर्फ़ु ॻाईंदा आहिनि, पर तमामु घटि अहिड़ा सिंगर आहिनि जेके ॻाईंदा त आहिनि वरी म्यूज़िक बि पाण ठाहींदा आहिनि ऐं कंपोज़िशन बि पाण कंदा आहिनि। इहो मां तव्हां खां पुछंदुसि। हिकिड़ी कॉल आहे, ॾिसूं था कॉल ते केरु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। ऐं आमिर भाई खे चवंदुमि थोरो म्यूज़िक खे घटि कयो वञे ताकी कॉल असांखे सम्झ में अचे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो मुंहिंजा भाउ, आवाज़ अचे पियो? जी जी सर। ही स्क्रीन ते मूं जेको नालो अव्हां जे साम्हूं लिखियो ग़लति, तव्हां हिनखे सही कयो। छा लिखियो? वालेकुम सलाम सर। जी जी वाह ही जी छा? सर जी सर जी जी सर अचे पियो आवाज़ अचे पियो। हाँ हाणे ॿुधायो, ही जेको स्क्रीन ते मूं नालो लिखियो आहे असां ग़लति स्पेलिंग लिखी आहे, तव्हां हिनखे दुरुस्त कयो। ही कहिड़े अदाकार जो नालो आहे? फवाद खान। फवाद खान जवाब दुरुस्त आहे मुंहिंजे भाउ जो। फवाद खान मुंहिंजे भाउ जो जवाब दुरुस्त आहे। असां जेको ही लिखियोसीं फवाद खान बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त असांजो कॉलर हुजे। वन टेक मूंखे थोरो लॻो त ॾुखियो मत तव्हांखे लॻे, पर साईं तारने वाले क़यामत की नज़र रखते हैं, जंहिंजी अख मां ही गुज़रियो उन वन टेक में ॿुधायो। ठीकु आहे भाउ, थैंक यू सो मच। लाइन ते रही तव्हां पंहिंजी एड्रेस लिखाए ज़रूरु छॾिजो त लैला ब्यूटी क्रीम जे तावन सां अव्हां ॾे गिफ्ट ईंदो। ही हिन वक़्तु अचूं पिया, ही ॾिसो कहिड़ी अदाकारा जो नालो आहे। ही नालो बि हिकु अदाकारा आहे, जीअं सवेर हू अदाकार हुयो ईअं ई ही बि हिकु अदाकारा जो नालो आहे। कहिड़ी अदाकारा जो नालो आहे जेको असां ग़लति लिखियो आहे त तव्हांखे मुंझायूं, पर मूंखे नथो लॻे त तव्हां हिन नाले ते बि मुंझी पओ। ऐं अनकरीबनी कॉल्स जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त घणा दोस्त कॉल त कंदा आहिनि, सवाल खे सम्झंदा आहिनि, इन करे उन्हनि जी कॉल कटणी पवंदी आहे। कॉल उहा शामिलु कंदा आहियूं जेका तरीक़ेकार सां ऐं सही तरीक़े सां जेका सम्झी करे कॉल कंदो आहे त वाक़ई असां सां गेम खेॾे पियो त असां उनजी कॉल शामिलु कंदा आहियूं। इन जे करे कोशिशि कयो त कॉल सिर्फ़ु कम टू द पॉइंट हिन ई हवाले सां कॉल हुजे जेको मां सवाल कयां थो। बाक़ी तव्हां मुंहिंजे लाइ सभु ॿाहिरि आहियो, क़ाबिल एतिराम आहियो, दोस्त आहियो, सभई मुंहिंजा नाज़रीन मुंहिंजे लाइ अखियुनि जा तारा आहियो। कोशिशि कंदा कयो त असां सां गेम जेका खेॾो उन हवाले सां ई हुजे। त हीउ जेको नालो मूं लिखियो अञा हिकिड़ो दफ़ो टियों दफ़ो तव्हांजे साम्हूं तव्हां स्क्रीन ते हीउ नालो अचे पियो त ॾिसूं था कॉल आहे। कॉल ते असां सां केरु आहे जेको जवाबु ॾींदो? लैला ब्यूटी क्रीम जे तावन सां हीउ सेगमेंट असां पेश कयूं पिया जेको हीउ टियों सवाल मूं पुछियो आहे। ॾिसूं था त हीउ केरु आहे कॉलर। हलो अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम सर। जी मां पंहिंजो गुड नेम ॿुधाए छॾियो। शिकारपुर खां। ज़बरदस्त, शिकारपुर खां। जी जी भाउ शिकारपुर में रोज़ा कीअं पिया हलनि? सही पिया हलनि? जी जी माशाल्लाह सही ॿई रखिया आहिनि। माशाल्लाह, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। दिलि त चए थी तव्हां वधीक कचहरी बि कयां, पर टाइम खे बि ॾिसणो पए थो। हीउ सवाल जेको मूं पुछियो हुयो, जेको नालो लिखियो आहे मूं ग़लति लिखियो आहे, तव्हां हिनखे सही कयो। कहिड़ी अदाकार जो नालो आहे? अच्छा सॉरी भाउ, वंस अगेन थोरो हिकिड़ो रिपीट कजो। छा मूंखे सम्झ में न आयो? हेलो, ही नालो छा लिखियल आहे जेको असां ग़लति लिखियो आहे, तव्हां हिनखे दुरुस्त कयो। पहिरियों लिखियल आहे। पहिरियों छा लिखियल आहे? उरूसा। उरूसा। पोइ छा लिखियल आहे? उरूसा ऐं लिखियल आहे अधु गिफ्ट मोकिलींदोमांव, तव्हां अधु जवाबु ॾिनो आहे। जी जी अधु में बि ॾियां थो मां ज़हन विढ़ायां। न जहिड़े वक़्तु तव्हां कॉल कयो पिया उन वक़्तु तव्हांजे छा दिमाग़ में आयो? इहो अधु ई नालो आयो या पूरो नालो आयो त पोइ त कॉल कयो आहे? रुपया लिखियल आहे। छा लिखियल आहे? ज़हन में नथो अचे। हलो मां तव्हांखे थोरो आसान कयां। ही कास्ट लिखियल आहे, कास्ट। ज़ात जीअं थींदी आहे न, जीअं ज़ात सफ़ा वेझो करे थो ॾियां, जीअं मुंहिंजी कादरी ज़ात आहे ईअं ई हीअं सम्झो कास्ट आहे, सिंध जी कास्ट आहे, उहा लिखियल आहे। हिकिड़ो त अधु तव्हां जवाबु सही ॾिनो आहे, उरूसा बिल्कुलु सही आहे। ही बक़ाया जेको हिसो आहे इहो छा आहे? कंफ्यूज़ थी विया आहियो? हाणे पोइ हिनखे कीअं इन मसइले खे हल कजे? थोरी
नालो तो तव्हां ॿुधायो आहे, पोइ तव्हांजो जवाब भला मां दुरुस्त थो मञा। ठीकु आहे, जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। ही अरूसा हुयो, पर उन सां गॾु पोयां कुरैशी हुयो, अरूसा कुरैशी। ठीकु आहे, तव्हांजो जवाब मां दुरुस्त मञी वरितो आहे, छो त तव्हां नालो त ॿुधायो आहे पर तव्हां कुरैशी नथा ॿुधाए सघो, हिन जे करे मां तव्हांखे ॿुधाए छॾियो। लाइन ते रही पंहिंजी एड्रेस लिखी राजो। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। छा था सम्झो नजर भाई, खेॾूं छा तव्हां सां बि? खेॾो था, तव्हां सदाई खेॾिया हो असां सां, कॾहिं कहिड़े दौर में तव्हां न खेॾिया हो? न ठीकु आहे, तव्हां सां नथा खेॾूं हर दौर में। नजब तो चए हर दौर में त तव्हां खेॾिया आहियो असां सां, अॼु नथा खेॾूं तव्हां सां। ठीकु आहे, नेल्सन पेंटवार जे तावन सां ही सेगमेंट मां पेश कयां पियो। हिन वक़्तु अव्हां जे साम्हूं स्क्रीन ते असां सॉन्ग हलाईंदासीं, उन सॉन्ग खे तव्हां हिकिड़ो दफ़ो गौर सां ॿुधो ॾिसो, ऐं उन खां पोइ मां तव्हां खां सवाल पुछूं पिया। ही सॉन्ग हलायूं पिया, ॿुधायो त ही सॉन्ग कहिड़ो आहे, हिन गाने जा ॿोल कहिड़ा आहिनि। स्क्रीन ते ही जेको गानो तव्हां ॾिसो पिया, हिन जा ॿोल कहिड़ा आहिनि, केरु ॿुधाईंदो असांखे? दोस्त वरी हिकिड़ो दफ़ो ॾिसो। ॾाढो आसान 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 तव्हांखे साम्हूं मां गानो हलायो आहे। ऐं हलो एतिरो बि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, उनजो म्यूज़िक डायरेक्टर बि असां सां गॾु वेठो आहे। ऐं ही आसान सॉन्ग आहे, पुराणे टाइम खां तव्हां ॾिसंदा अचो पिया, KTN कशिश ते ही गाना हलंदा आहिनि। हिकिड़ो दफ़ो मां चाहियां थो त ॿीहर बि वरी ॾिसो, उन खां पोइ वरी तव्हां फ़ैसिलो कयो त ही गानो कहिड़ो आहे, हिन जा ॿोल कहिड़ा आहिनि। जी हिकिड़ो दफ़ो ॿीहर प्ले कयो वञे। आसान सवाल आहे, आसान सवाल आहे। नेल्सन पेंटवार जे तावन सां मां ही सेगमेंट कयां पियो। सॉन्ग तव्हांखे सिर्फ़ु सॉन्ग जा ॿोल ॿुधाइणा आहिनि, ऐं मां एतिरो बि ॿुधाए छॾियो आहे त ही जेको हिन सॉन्ग जो जेको म्यूज़िक डायरेक्टर आहे उहो असां सां गॾु मौजूदु आहे। म्यूज़िक डायरेक्टर जीअं सवेर मां सवाल पुछो भाउ खां त के सिंगर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके म्यूज़िक बि पाण कंदा आहिनि, मतिलबु पाण कंपोज़ कंदा आहिनि, पाण म्यूज़िक ठाहींदा आहिनि, ऐं इहे तमामु घटि हूंदा आहिनि। इहो हिकिड़ो अलॻि फ़न आहे या हिन सां इहो लाज़मी आहे सिंगर खे अचणु घुरिजे? न, इहो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे हैदर त हीअ अलाह जी तरफ़ां गॉड गिफ्ट आहे मूंखे, रब जा अहसाननि जो। हाणे त ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त एडिटिंग बि हाणे पाण थो कयां मां, चवण मक़सदु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहा अलाह जा अहसान, छो त शुरू खां वठी मूंखे म्यूज़िक करण जो, म्यूज़िक ॻाइण जो उहो शौक़ु रहियो आहे। सो इहा जुस्तजू जारी आहे, अलाह जा अहसान आहिनि त हींअर बि जारी हले पई। केतिरनि गाननि जी म्यूज़िक तव्हां पाण कई आहे? माना अनलिमिटेड आहे, मूंखे यादि नथो अचे सही तरह सां, को एतिरो को काथो कोन थो लॻाए सघिजे त हीअ एतिरा मूं कया हूंदा म्यूज़िक। सॉन्ग जेको मूं ॾेखारियो आहे ऐं अव्हांखे मां ॿुधायो आहे त म्यूज़िक डायरेक्टर बि नजफ़ आहे, उन गाने जो ॾिसूं था कॉल ते केरु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी भेण, किथां खां केरु पिया ॻाल्हाइनि? गुड नेम पंहिंजो ॿुधायो। शहदादपुर मां पिया ॻाल्हायां। शहदादपुर मां? जी। शहदादपुर मां। मुंहिंजी भेण जो नालो छा आहे? समरा। माशाअल्लाह माशाअल्लाह। अदी ही जेको गानो मूं हलायो आहे हिन वक़्तु, हिन गाने जा जेके ॿोल आहिनि उहे कहिड़ा आहिनि? हा, ही गानो आहे वो हिकड़े प्यार में हजार मजबूरियों, हर कम कार में ॿ चार मजबूरियों, हिकड़े प्यार में हजार मजबूरियों। जवाब दुरुस्त आहे मुंहिंजी भेण जो। नेल्सन पेंटवार जे तावन सां ही सेगमेंट मां पेश कयां पियो, जंहिंजो जवाब तव्हां ख़ूबसूरत ऐं बहितरीन जवाब ॾिनो आहे, ऐं इहो गानो प्ले कयो वञे ऐं नेल्सन पेन जो गिफ्ट अव्हां ॾे पहुचाईंदासीं। हर कम कार में बचार मजबूरियों, हिकड़े प्यार में हजार मजबूरियों, हिकड़े प्यार में हजार मजबूरियों, हर कम कार में बचार मजबूरियों, हर कम कार में जबरदस्त। हर कम कार में बचार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हजार मजबूरियूं। हिकिड़ो ॿियो सॉन्ग बि हलाए छॾियूं था, तव्हां ॿुधो ॾिसो ऐं उनजो जवाबु ॾियो। तेसि ताईं इन गाने जो जेको हर कम कार में बचार मजबूरियुनि जो जेको म्यूज़िक डायरेक्टर आहे उन सां बि मां कचहरी कंदुमि। हीउ हिकिड़ो ॿियो गानो आहे जंहिं ते तव्हांजी नज़र विझणु तमामु ज़रूरी आहे। हे जेको ख़ूबसूरत तव्हां मॉडल ॾिठो, सजाद स्वाद, तमामु बहितरीन पर्सनैलिटी,
ऐं एॾो पोलाइट स्पोकन ही शख़्स जेको मां हिन जो वॾो मदार रहियो आहियां, जंहिं गाने में तव्हां ॾिठो त केॾो मोतबर वारे अंदाज़ में वेठो आहे, ऐं हिन वीचारे जी जेका तबियत अहिड़ी ख़ूबसूरत आहे जो दड़का बि कंहिंखे ॾींदो न त बि माना ईअं असांजा जा ॿियो माण्हू केॾा बि दड़का ॾींदो नी, छा थो करे तूं, हर माण्हू कावड़ में ईंदो आहे, पर हिन जी कावड़ बि ईअं आहे यार तव्हां ईअं तव्हांजी मर्ज़ी। सो अहिड़ो ख़ूबसूरत अहिड़ी ख़ूबसूरत पर्सनैलिटी हिन गाने में सजाद सुहाग भाउ मौजूदु आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो दफ़ो ॿीहर वरी हलाइजे ही गानो, थोरो ॾिसो। कीअं चांहि खणी पीए पियो, हालांकि कावड़ में वेठो आहे हिन गाने में, पर तव्हांखे न लॻंदो त कावड़ में वेठो आहे। केरु ॿुधाईंदो? जी भाउ, हीउ जेको गानो हुयो हर कमकार में ॿ-4 मजबूरियूं हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, इहो अॻु में बि गानो मुंहिंजे ख़्याल में मंज़ूर सखियानी साहब बिल्कुलु ठीकु आहे। हिन खे तव्हां ॿीहर म्यूज़िक तव्हां ॾिनी आहे, रीमिक्स कयो आहे जी। मंज़ूर सखियानी साहब सही न ठाहियो छा? उन त कमाल ॻायो, उन त कमाल ॻायो। सो हा, ठाहिण जी ॻाल्हि तव्हां कई, मूं ठाहियो, बाक़ी आसिफ़ सियाल त माना मुंहिंजे हिसाब सां त कमाल ॻायो हुनखे, ज़बरदस्त तमामु तमामु बहितरीनु। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा कंदुसि त हिन टाइम ताईं जेके बि मंज़ूर साहिब जा तव्हां ॾिसो त हिन टाइम ताईं जेके बि रीअरेंज थिया आहिनि या रीमिक्स सॉन्ग थिया आहिनि उहे सिर्फ़ु और सिर्फ़ु मंज़ूर साहिब जा थिया आहिनि। ज़बरदस्त। त इतां अंदाज़ो लॻाए सघो था त अलाह हुनखे कमाल जो आहे। मां त मज़ाक़ कई, वाकई जेको बि नओं सिंगर हूंदो आहे या नओं कोई कलाकार उनखे ई फॉलो कंदो आहे जेको उन जे अॻियां हिकिड़ो कमाल हैसियत रखंदो हुजे। मंज़ूर सखियानी साहब जे लाइ इहो ई काफ़ी एज़ाज़ काफ़ी आहे त जेको बि नओं सिंगर हूंदो आहे, जेको बि ॻाइणु चाहींदो आहे त उहो मंज़ूर सखियानी साहब खे पंहिंजो स्कूल ऑफ थॉट सम्झंदो आहे। इन जे करे उहो कोशिशि कंदो आहे त मां बि ओड़ो थियां। ऐं माशाल्लाह तव्हां बि ॾाढा सुठा सुठा गाना मंज़ूर सखियानी साहब जा रीमिक्स कया, ऐं तव्हांजो हिन वक़्तु अलॻि हिकिड़ो क्लास आहे, उनजो हिकिड़ो पूरी दुनिया में यकीन कयो नजब आहे। तव्हांजी जेका महिनत आहे ईअं न आहे हींअर मुंहं ते तव्हां वेठा आहियो मां तव्हांजी तारीफ़ कयां, काश तव्हां अॼु न हुजो आहे ऐं मां अञा बि वधीक तव्हांजे लाइ कुझु लफ़्ज़ चवां। वॾी महिरबानी। ॾिसूं था कॉल ते केरु आहे। मां हिकिड़ो सुवालु पुछियो हुयो, हिकिड़ो गाने जा ॿोल पुछा हुया, ॾिसूं था केरु थो असांखे जवाबु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, किथां खां पिया ॻाल्हायो? जी मां आयशा थी ॻाल्हायां, गुलशन अदीब केसी कॉलोनी मां। गुलशन आयशा अदी आयशा, ही कलाम तव्हां ॾिठो? जी जी ॿुधो आहे। ॿुधो त हिन करे न जो आवाज़ ई कोन हुन में, म्यूज़िक हुई पर ॿोल तव्हांखे ॿुधाइणा आहिनि असांखे। गाने खे गेस कयो तव्हां? जी जी गेस कयो आहे। छा कहिड़ो गानो? कहिड़ो गानो? जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा। जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा, जवाब दुरुस्त आहे मुंहिंजी भेण जो। थैंक यू। तमामु ख़ूबसूरत जवाब, जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा। नेल्सन पेन जे तालनि सां ही गानो तव्हांखे ॿुधायोसीं जंहिंजो जवाबु तव्हां ॾिनो ऐं तव्हां उन्हनि जो ई गिफ्ट हासिल कयो आहे। लाइन ते ई रहिजो, पंहिंजे एड्रेस लिखाइजो, तेसिताईं ही गानो ॿुधो। जे रोज़ रुसंदे तो मेणा मिलंदा, मेणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तो ता मूं ता खिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तो ता मूं ता खिलंदा। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे। सजाद सुहाग इन गाने में, जंहिंजे लाइ मां अॻु में बि ॿुधायमि तव्हांखे त केॾो बि गुस्से में बि ॻाल्हाईंदो आहे त बि ईअं लॻंदो आहे प्यार सां थो ॻाल्हाए। ऐं अॼु उनजे बि पुट पहिरियों रोज़ो रखियो, उनखे बि मां मुबारकबाद ॾींदुसि त सजाद भाउ तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजे पुट रोज़ो रखियो। ऐं मां पंहिंजी धीअ खे बि मुबारक ॾींदुसि, आयत बतूल जंहिं फस्ट रोज़ो रखियो। मूंखे ज़िद कई त पापा मां रोज़ो रखंदुमि, मां चयो ठीकु आहे बेटा तूं रख भली, ऐं उन रखियो। ऐं मोहम्मद अब्बास काशिफ आगानी जे पुट बि अॼु ई रोज़ो रखियो। हिननि असांजे टई दोस्त उन्हनि जे ॿारनि रोज़ो रखियो आहे। सो ॾाढो सुठो लॻो, ख़ुशकिस्मत आहियूं असां जो असांजे ॿारनि रोज़ो रखियो आहे। थैंक यू सो मच। अदी ॾाढो सुठो गानो गेस करे वई। अदी आशा जंहिं ॿुधायो त हीउ गानो आहे जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तो तां मूं तां खिलंदा। अञा हिकिड़ो गानो मां चाहियां थो हलायूं था, हिन गाने जी तरफ़ तव्हां थोरो नज़र रखो त हीउ गानो कहिड़ो आहे ऐं केरु असांखे ॿुधाईंदो। तेसि ताईं मां पंहिंजे दोस्त
अल्लाह अकबर, वॾे दौर जो गानो हलायो वियो आहे, हिन में पंहिंजी ज़ात बि शामिल हुई गाने में। सो ही गानो मुंहिंजे ख्याल में काफ़ी हिट गानो आहे, हिन खे ॿीहर हलाइण जी त ज़रूरत ई कोन्हे का, पर पोइ बि तव्हां चवंदव तव्हां मतां बि हिन खे गेस न करे सघो, त हिकिड़ो दफ़ो मां चाहींदुसि त ॿीहर इन म्यूज़िक खे हलायो वञे ऐं पंहिंजे मां नाज़रीन खां पुछां थो वञा बोल कहिड़ा आहिनि। त भई अनकरीबन ही कॉल अची करे इन गाने खे बि ॿुधाईंदा, गेस करे वेंदा असांजा नाज़रीन। नेल्सन पेंट जे तावन सां ही मां शो पेश कयां पियो ऐं ख़ासि करे ही जेको सेगमेंट हिन वक़्तु जेको तव्हांजे साम्हूं सवाल पुछियो आहे उहो नेल्सन पेंट वारनि जे तावन सां ई आहे। जेको दोस्त जो जवाबु ॾींदो नेल्सन पेंट जो स्पेशल गिफ्ट हासिलु कंदो। ऐं मूंसां गॾु मुंहिंजो महिमान जेको चवे त थो त मां वञा पर मां ईअं हुनखे न छॾींदुसि जेसि ताईं मां मौजूदु आहियां, त नजफ़ भाई बि मूंसां गॾु हूंदो। नजफ़ भाई, एतिरो टाइम थियो आहे फील्ड में, तव्हां बि त कंहिंखे पसंदि कंदा हूंदो न, इहो सुवालु ज़रूरी आहे पुछणु। त नजफ़ जो बि त को हूंदो जंहिंखे पसंदि कंदो हूंदो नजफ़ कंहिं मां इंस्पायर थियो आहे, नजफ़ जी इंस्पायरेशन छा आहे? बिल्कुलु मुंहिंजो फेवरेट सिंगर आहे मंज़ूर साहब, त नो डाउट के ग़ुलाम अली संदीलो, मरहूम उस्ताद ग़ुलाम अली संदीलो, मरहूम उस्ताद ग़ुलाम अली संदीलो साहब जेके नजफ़ जा फेवरेट रहिया आहिनि। कॉल ते ॾिसूं था केरु आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे भाईजान? हैदर भाई कयो? भाईजान अल्लाह जो शुक्र आहे, रोज़ा बि हलनि पिया, ॾाढा सुठा, ख़ुशि आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? मुबारक हुजनि लारे माईअ खे। अमुन लॻो पियो आहे न भाउ मुंहिंजा, नालो पंहिंजो ॿुधायो ऐं चाहियां थो त वरी मीरो ख़ान शहर मां। नालो भाउ? इशफाक अली वधो, मीरो ख़ान शहर मां। इशफाक वधो साहब। ही गानो जेको असां प्ले कयोसीं जंहिंजी म्यूज़िक तव्हां ॿुधी, इन जा ॿोल कहिड़ा आहिनि? लकड़ उॾाइण जे बहाने वई दगड़ो। ज़बरदस्त 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 ज़बरदस्त। हिकिड़ो दफ़ो प्ले कयो वञे गानो इहो, लकड़ उॾाइण जे बहाने कोठे ते चढ़ी वियुसि यार जे दीदार लाइ। हिन गाने में असां बि मौजूदु हुयासीं। ज़बरदस्त। बसंत जी मौसम हुई, उन में कशिश जे तरफ़ां ही गानो ठाहियो वियो हो जंहिंमें तक़रीबन क्रीम कास्ट सिंध जी हिन गाने में तव्हांखे नज़र ईंदी। लकड़ उॾाइण जे बहाने कोठे ते चढ़ी वियुसि यार जे दीदार लाइ। असां सभु हुन में मौजूदु हुयासीं। मूंखे नथो लॻे त जेके बि स्टार हिन में न हुया, पर शायदि जेके न हूंदा त उहे कंहिं मजबूरियुनि सबबु न हुया, पर तक़रीबन पूरी क्रीम कास्ट असां सां गॾु मौजूदु हुई। वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते अची चुको आहे। अवां सां वक़्ती तौर जी जेका अलविदाई थींदी आहे, जुदाई, अलाह न कंदो त हमेशह तव्हां सां जुदा थियूं, पर नेठि हिकु न हिकु ॾींहुं हिन दुनिया हिन फ़ानी जहान मां सभिनि खे वञिणो आहे। पर असां पुरुमीद आहियूं अवां जी हयातियुनि जे लाइ। पूरे मुल्क में, पूरी दुनिया में जेका हीअ वबा आहे कोरोना वायरस, अलाह जो हबीब कंदो त इहा हिकदमि सां ख़तमु थी वेंदी, वरी सॼी दुनिया जूं रौनकूं साॻियूं अची वेंदियूं। रमज़ान जो भरारो महीनो आहे, अवां बि दुआ कंदा रहो। ऐं वेंदे वेंदे वरी सुभाणे सेम टाइम ते असां गॾु थींदासीं, पर ईअं जल्दी में तव्हां खां नथो मोकिलायां। मूंसां गॾु नजफ़ मौजूदु आहे, त मां चाहींदुसि मां त तव्हां खां मोकिलायां, पर नजफ़ जे कलाम सां असां पंहिंजे प्रोग्राम जो इख़्तिताम कंदासीं। सुभाणे सेम टाइम ते पूरो महीनो तव्हां सां गॾु आहियां। हैदर कादरी खे ॾींदा इजाज़त। अब तुम्हारे हवाले वतन साथियो। छो त शुरूआत बि हुन पाक नाले सां ऐं वाइंड अप बि हुन पाक नाले सां। अल्लाह अकबर। शाहे मर्दां मौला या शाहे मर्दां शेरे कुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला जुल्फकार।
वसे दिल में सदा हर दम 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 वसे दिल में सदा याली तो जाने दुनिया बलने जो बली तो जाने याली याली या अली या अली या अली जाने या अली जाने या अली जाने या अली जाने या अली से दिल में सदा याली तो जाने या अली सेवाणी शहबाज कलंदर तू नबी अजियाल कलंदर सेवाणी शहबाज कलंदर तू नबी अजियाल कलंदर मौला लिए जो सग सजराए थीवे माला माल कलंदर लाल कलंदर तुझे दर्दे आहर दम 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 तुझे दर्दे आझोल झली तो जाने याली तुझे दर्दे आझोल झली तो जाने याली याली या अली या अली या अली जाने या अली जाने या अली जाने या अली जाने या अली हर मुश्किल खे तारण वारो नूह जो बेड़ो तारण वारो खैबर कोट उडारण वारो मरहब जी दिल डारण वारो मारण वारो तुझो रुतबो आ शेर जली तो जाने याली तुझो रुतबो आ शेर जली तो जाने या अली